दोस्तों, जीएस सिंधी ॿोली। अॼु असां सिंधी जदीद सिंधी नावल जे हवाले सां थींदड़ तजुर्बनि जे नाई स्ट्रीम में अवां सां लाइव आहियूं। गुज़िरियल हफ़्ते दोस्तो अयाज़ मेले जे करे असां जेको आहे सो स्ट्रीम न करे सघिया हुआसीं, उन लाइ माज़रत। ऐं जेको आहे सो असां जेको आहे सो हिन साल जी आख़िरी स्ट्रीम आहे। उन खां पोइ असां तव्हां सां 2024 में गॾु हूंदासीं, नए अंदाज़ में नयनि नावलनि सां गॾु। ऐं हीअ जेको आहे सो हिन साल जी असांजी आख़िरी स्ट्रीम आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असां गुज़िरियल 9 हफ़्तनि खां मुसलसल ही स्ट्रीम्स कंदा रहिया आहियूं। ऐं हिन में असां अॼु नओं नाविल आहे आराधनी, जंहिं ते ॻाल्हाइण वारा आहियूं। असांखे कुझु देरि में हिन नॉविल जी लेखका मैडम ज़ुबैदा भरवाणी साहिबा जॉइन कंदियूं। असां सां गॾु हिन स्ट्रीम में सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब मौजूदु आहिनि। सर अकबर साहब, वेलकम सर। वॾी महिरबानी कलीम साहब, थैंक यू। जी सर। अच्छा दोस्तों, हिन स्ट्रीम में असां सां गॾु सिंधी ॿोली जा मशहूरु नाविल निगार ऐं कहाणीकार ऐं नक़ाद अख्तर हफ़ीज़ बि असां सां गॾु आहिनि। ऐं जेको आहे सो अख्तर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो तव्हां? दोस्तों, असांखे हिन नॉविल जे राइटर मैडम ज़ुबैदा भरवानी साहिबा जेको आहे सो जॉइन कयो आहे। ऐं अॼु असां उन्हनि जे नॉविल आराधनी ते ॻाल्हाईंदासीं तफ़सीली अंदाज़ में। मैडम अस्सलाम वालेकुम, वेलकम मैडम, कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम, तव्हां ठीकु आहियो? जी मैडम, बिल्कुलु ठीकु। ऐं मैडम, असां जेको आहे सो ही स्ट्रीम बाक़ाइदा शुरू करे रहिया आहियूं। इन में असांजो जेको पहिरियों पार्ट हूंदो आहे उहो बुक रीडिंग जो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे नाविल मां को पीस पढ़ो त पोइ वरी असां हिनखे अॻियां वरी हुनखे डिस्कशन लाइ ओपन कयूं। प्लीज़ तव्हां पंहिंजे नाविल मां कुझु रीड कजो, पोइ असां। नावल हींअर मुंहिंजे साम्हूं न आहे अदा। अच्छा, हा, त मूंखे ख़बर न हुई त नावल रीड करणो पवंदो। अख्तर खे चइजे त उहो थोरो रीड करे वठे। अच्छा सर, नाविल असांजे साम्हूं बि कोन्हे अकबर साहब। मैडम, तव्हां वटि किथे का सॉफ्ट कॉपी हुजे? अच्छा, अकबर साहब जे हथनि में आहे। सर, तव्हां थोरो जेकॾहिं रीड करे वठो त हाणे असांजी इहो मैडम ॿुधाईंदी त किथां पढ़ांसि। जी जी रिवायत बरक़रार रहंदी। अदा तव्हां किथां बि जेको तव्हांखे पीस जेको पीस आहे उहो तव्हां पढ़ो भले, जेका बि तव्हांजी दिलि चई। ठीकु आहे। जी दोस्तो, असां हिन स्ट्रीम जी बाक़ाइदा स्टार्ट वठूं था। अकबर साहब जेको आहे सो नॉविल मां कुझु रीड कंदा, उन खां पोइ वरी असां बाक़ाइदा डिस्कस शुरू था कयूं। सर अकबर साहब प्लीज। मूंखे मंज़रकशी जे हवाले सां हिकु पीस शुरू में ई सुठो लॻो हो, जंहिं ते मूं कमेंट बि पासे में लिखी छॾियो त सुठी मंज़रकशी। त मां सम्झां थो त शुरूआत उते ई कयूं था। छो थोरो पीस ई पढ़णो हूंदो आहे, घणो त नथा पढ़ी सघूं। ऐं चंड छमरनि जी ओट मां निकिरी पाण खे समुंड जी आरसीअ में हर हर लिया पाए ॾिसी रहियो हो। शायदि चंड बि पंहिंजी सूंहं जी वाखाण जो क़ाइल हो। उन करे हू समुंड खे पंहिंजी आरसी बणाए हुन सां सूंहं जी रांदि खेॾे पंहिंजो मन रिझाए रहियो हो त वाक़ई हुस्न मग़रूर हूंदो आहे या रुॻो इहा चवणी ई आहे। चंड जी चांडोकीअ सिंध जे हिन महासामूंडी शहर खे मुकमिल निर्वार करे छॾियो हो। रखी रखी समुंड जूं थधियूं हवाऊं बंदर ते बीठल होड़नि खे झूला ॾेई रहियूं हुयूं ऐं नेटी जेटी पुल जे हेठां बीठल होड़नि जा पॻ ॿधी घातुअनि क़ाबू कया हुआ त जीअं तेज़ हवाउनि जे ज़ोर सां होड़ा तरी न पवनि। छो त साम्हूं कराचीअ जो मुख्य बंदरगाह आहे, उतां खां वॾनि बहरी जहाज़नि जो लंघ पिणु आहे। हिननि बहरी जहाज़नि जी आमदो रफ़्त पूरी दुनिया जी कुंड कड़छ में थींदी आहे। तंहिं करे हिन पासे नंढनि होड़नि जे अचण वञण ते पाबंदी पियल आहे। अॼु हीअ कराचीअ जो कुन कंहिं अणिढ़ वेल जी ख़बर ॾेई रहियो आहे। समुंड फितरी अंदाज़ सां शांत थिए लॻो, जीअं सांची महल गुज़रण खां पोइ पखियुनि जी आखेरनि में माठ पियल हूंदी आहे। जीअं को थकल पोरियत पंहिंजे ॾींहं जी सख़्त महिनत खां पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ थधड़ी ज़मीन ते लेटी शांती पिराईंदो हुजे। इहो शहर अॼु बिल्कुलु अहिड़ो ई ॾेई रहियो आहे। आहे
ऐं हर हासिलात जे घुर्जनि खे रद्द करे सिर्फ़ु फितरी हासिलात जी घुर्ज रखे थो। थैंक यू। थैंक यू वेरी मच अकबर साहब। तव्हां खां सर शुरू था कयूं हिन नाविल जे हवाले सां। तव्हां इनिशियल कमेंट्स पंहिंजा ॾियो, उन खां पोइ वरी असां मैडम ॾे अचूं था सर। इनिशियल कमेंट जे बजाए असां हुनखे जेकॾहिं चऊं त असां नाविल जो तारुफ़ पहिरीं कराईंदा आहियूं, उनजी कहाणी जो मुख़्तसर तारुफ़ हूंदो आहे ऐं उन खां पोइ पाण उन ते डिस्कस कंदा आहियूं पॉइंट टू पॉइंट। त पहिरीं आउं हिन नाविल जो जी कहाणी जेका स्टोरी लाइन आहे उनजो सिर्फ़ु तारुफ़ कराईंदुसि पंहिंजे कंहिं बि कमेंट खां सवाइ, ऐं उन खां पोइ कमेंट्स कंदासीं। कहाणी हिकु अहिड़नि किरदारनि जी कहाणी आहे जेके ईअं खणी चइजे त हीअ रीटेलिंग ऑफ द स्टोरी आहे। इन करे जो मंसूर हलाज जो किस्सो असां सभिनी ॿुधो आहे ऐं उहो हिकिड़ो सानियो तारीख़ में थियो आहे जंहिं तारीख़ ते पंहिंजा अणमिट नक्श छॾिया आहिनि। साॻे तरीक़े सां ही कहाणी बि उन्हनि किरदारनि जी आहे जेको मंसूर इमाम जे मुताबिक़ हलंदड़ आहिनि ऐं मंसूर जे अनल हक़ वारे रस्ते ते हलंदड़ आहिनि। इन में हिकु किरदारु आराधनी आहे। आराध जो मतिलबु आहे पूॼा। ॿ मानाऊं आहिनि हिन लफ़्ज़ जूं। मुख्य किरदारु आराधनी आहे जेका नाविल जी नैरेटर बि आहे। आराधनी आराध मां निकितल आहे ऐं आराध जूं ॿ मानाऊं आहिनि, हिकिड़ी आहे पूॼा ऐं ॿियो आहे इश्क। इहे ॿ अलॻि अलॻि मानाऊं आहिनि जेके जेकॾहिं गौर सां ॾिसिजे इन्हनि ॿिन्ही जो पाण में गहरो तालुक़ आहे। आराधनी यानी पुॼारण या जोॻिण या पूॼा कंदड़ या इश्क कंदड़। पूॼा बि उहा जंहिंमें इश्क शामिल हुजे। उन आराधनी खे नंढे हूंदे खां वठी हिकु लाशऊर में हिकु इश्क वेही वियो आहे मंसूर जो। छो मंसूर हलाज जो? छो जो हुनखे नंढे हूंदे पंहिंजे भाउ जे तरफ़ां हिकु किताबु मिलियो हो जेको मंसूर अल हलाज जे मुतालिक़ हो। त हू उनखे शुरू खां ई आइडियलाइज़ कंदी हुई ऐं शाम जे तारे में नंढड़ी हुई त ॾिसी चवंदी हुई त हिते इन में मंसूर हलाज आहे या मंसूर हलाज जी रोशनी थी अचे इन मां। उहो जी वॾी थी त उनखे हिकिड़ो मख़सूस ख़्वाब नज़र ईंदो हो जेको थोरे थोरे वक़फ़े सां उहो बार बार साॻियो ख़्वाब ईंदो हो। उहो ख़्वाब इहो हूंदो हो त हू पंहिंजो पाण खे हिकु पुरस्रार हालतुनि में ॾिसे थी ऐं उन हालत में हू ॾिसे थी त वण जे हेठां हिकु ख़ूबसूरत जोड़ो वेठल आहे, छोकिरी ऐं छोकिरे जो। ॿिन्ही में गहरी मोहबत आहे ऐं उहो जॾहिं गौर सां ॾिसे थी त उहा जेका छोकिरी हूंदी आहे उहा ही पाण ई हूंदी आहे, यानी पंहिंजो पाण खे पाण ॾिसे पई। उते उनखे उन ख़्वाब में ख़ौफ़ महसूस बि थिए थो ऐं उनखां पोइ किथां के अहिड़ा माण्हू अची वञनि था, जुनूनी क़िस्म जा माण्हू जेके उन नौजवान ते हमिलो कनि था ऐं उनखे क़तल करे छॾीनि था। त उते उहा छोकिरी जेका ख़्वाब में नज़र अचे थी उहा बि हिकिड़ो ॾपो खणी ऐं पंहिंजो सीने में खुपाए छॾे थी ऐं ख़ुदकुशी करे छॾे थी। ऐं इन खां ॾिसण खां पोइ हुनजी अखि खुली वञे थी त हू इन ख़ौफ़ में हूंदी आहे ऐं हिकिड़े पुरस्रार कैफ़ियतुनि मां गुज़रे थी। इहो ख़्वाब उनखे बार बार ईंदो आहे। उन खां पोइ उन ख़्वाब में हिकिड़ो माण्हू आहे जेको नकाब पोश आहे, जेको ईअं सम्झो त उहो हुनजो सूंहुं आहे आराधनी जो। उहो हुनखे वठी वञे थो, ॿेड़ी ते बि वठी वञे थो ऐं उन लका वञी उहो ॾेखारे थो। वॾी जंहिं वक़्त में थिए थी त उनजो जीअं त मंसूर सां वाक़फ़ियत हुई हुनजी किताब जे ज़रिए मंसूर अल हलाज सां, तंहिं करे हू हुनजो तसवुफ़ ॾांहुं लाड़ो घणो हूंदो आहे ऐं हू पंहिंजे भाउरनि सां गॾु शाह लतीफ़ ते वञे थी। मुख़्तसरनि थो ॿुधायां। शाह लतीफ़ ते जॾहिं वञे थी उते दरगाह में, उते हुनखे उहो साॻियो नकाब पोश नज़र अचे थो ऐं जेको ईअं सम्झो त हूंदो आहे त मुंहिंजे पोयां अच। उनजे पोयां जॾहिं वञे थी तॾहिं धमाल वारी जॻह ते
धमाल थी रही आहे, ही उते धमाल करे रही हूंदी आहे, त उते धमाल कंदे कंदे हिकिड़ो माण्हू हुनजी अखियुनि में ॾिसी आङुर सां इशारो करे थो त पंहिंजे पोयां ॾिस। हू जॾहिं पोयां ॾिसे थी त कुझु नौजवान आहिनि, 2 या 3 नौजवान आहिनि जेके अचनि पिया ऐं उहे अची धमाल में शरीक थियनि था। पर हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त उहो जेको छोकिरो आहे उहो साॻियो ई छोकिरो आहे जेको हिनखे ख़्वाब में नज़र अचे थो, ऐं उते ई हैरान ऐं परेशान थी वञे थी त उहो साॻियो ख़्वाब वारो छोकिरो आहे। इते ई हुनजे दिमाग़ ते का कैफ़ियत तारी थी वञे थी ऐं हू तक़रीबन या शायदि बेहोश थी वञे थी, ऐं उनखां पोइ हुनजा भाउर कराची अचण जे बजाए भिटशा ते ई रही पवनि था ऐं हुनजो तीमारदारी कनि था, त हुनखे इहा ख़बर नथी पवे थी छोकिरो केरु हो। हिन सां गॾु हिकिड़ी मददी किरदार बि आहे, नूरी जेका हिनजी दोस्त आहे, मददी किरदार जे तौर ते सपोर्टिंग कैरेक्टर। पोइ वरी ही यूनिवर्सिटी में पढ़ंदी हूंदी आहे। यूनिवर्सिटी में हिकु दफ़ो इतफ़ाक़ सां उहो नौजवान हिनखे वण सां टेक लॻाए बीठल नज़र ईंदो आहे बस जे इंतज़ार में, ऐं हिनखे हैरत थिए थी त उहो साॻियो छोकिरो हिते बीठो आहे, ऐं जॾहिं उहो उन ॾांहुं वञण जी कोशिशि करे थी त फौरन बस अची वञे थी ऐं हू बस में चढ़ी रवानो थी वञे थो ऐं उते बि हुनजी मुलाक़ात नथी थिए, त हुनजी तड़प अञा ई वधी वञे थी। किसो मुख़्तसर अॻिते हली उन सां मुलाक़ात थिए थी त उहो नौजवान, ख़्वाबनि वारो नौजवान, उनजो नालो मंसूर हूंदो आहे, ऐं मंसूर सां गॾु बि जीअं हिन सां गॾु हिकिड़ो सपोर्टिंग कैरेक्टर नूरी आहे, उन सां बि गॾु हिकिड़ो सपोर्टिंग कैरेक्टर हूंदो आहे शिबली कबीर। जीअं मंसूर अल हलाज जो दोस्त हो शिबली, तीअं हिते हिन मंसूर जो दोस्त बि शिबली ई आहे, ऐं मंसूर खे बि इहे ई इन ई क़िस्म जा ख़्वाब अचनि था ऐं हू बि आराधनी खे ख़्वाब में ॾिसंदो रहे थो। ईअं खणी चइजे त हिननि जी मुहबत अॻुवाट ई ख़्वाबनि जे ज़रिए परवान चढ़ी चुकी हुई, ऐं जॾहिं हिक ॿिए खे ॾिसनि था त हिननि खे घणो कुझु हिक ॿिए खे ॿुधाइण जी ज़रूरत कोन थी पवे। उते हिकिड़ो टियों किरदारु बि आहे जेको हिननि ॿिन्ही जो उस्तादु आहे, हुनजो नालो आहे शम्स जलाल। शम्स जलाल, हिते बि इहो नाला, 2 नाला उहे अचनि था जेको शम्स तबरेज़ी ऐं जलालुद्दीन रूमी जा नाला आहिनि, उहे ॿई मिलाए हिकिड़ो नालो कयल आहे शम्स जलाल, जेको ख़ुदि बि इन पंध जो पाधीअड़ो आहे ऐं ॿिन्ही खे गाइड करे थो ऐं ॿिन्ही जो इंतिहाई मुशफ़िक़ उस्तादु आहे। पोइ अॻिते ख़बर पवे थी त मंसूर हिकु इदारो हलाए थो तसवुफ़ जे बारे में, ऐं हिकु तहरीक हुन शुरू कई आहे, हमओस्त तहरीक, ऐं हू लेक्चर ॾिए थो जॻह जॻह ते। ऐं हाणे जीअं त हमओस्त तहरीक जेका आहे उहा घणनि माण्हुनि लाइ चैलेंज या हिकिड़ी पुरसरारियत जे तौर ते ज़ाहिर थिए थी, साम्हूं अचे थी, त कई इदारा अलर्ट थी वञनि था ऐं हुनजे ख़िलाफ़ साज़िशूं कनि था। उते हिकिड़ो ॿियो किरदारु साम्हूं अचे थो मौलवी हामिद अब्बास जो। हाणे हिते तारीख़ में इहो नालो बि रिपीट थिए थो, छो जो जेको मंसूर अल हलाज खे जेके फांसी ॾियण वारा माण्हू हुआ, हिकु त उहे अब्बासी हुकुमरान हुआ, ऐं ॿियो शायदि उनजो नालो मौलवी जेको हो जंहिं फतवा ॾिनी उनजो नालो बि हामिद हो या अब्बास नालो, इन क़िस्म जो को नालो तारीख़ में अचे थो जेको घणो वक़्तु अॻु में पढ़ियलु हो। त हिते इहो बि नालो वरी ज़ाहिर थिए थो। उहो हिनजो, हालांकि उहो हुनजो बचपन जो दोस्त बि हूंदो आहे मंसूर जो, ऐं क्लास फेलो हूंदो आहे, पर ॿिन्ही जी राइवलरी हूंदी आहे, ऐं उहो मौलवी बहरहाल हुन ते हुनजे ख़िलाफ़ु हूंदो आहे, ऐं आख़िर में थींदो ईअं आहे त मौलवी हिन ते मस्जिद ते हमिलो करण जो इल्ज़ाम लॻाईंदो आहे, कलाम पाक शहीद करण जो इल्ज़ाम लॻाईंदो आहे, ऐं ब्लास्फेमी जे केस में सरकार हुनखे अंदरि करे छॾींदी आहे, ऐं सरकार हुनखां एतिरी ख़ौफ़ज़दा हूंदी आहे जो हुनखे हुनजी कंहिं सां मुलाक़ात बि बंदि हूंदी आहे। इन्हनि हालतुनि में आराधनी कोन्या हली वञे थी, छो जो उते जेको हुनजो उस्तादु आहे शम्स जलाल, उहो उते मौजूदु आहे ऐं उते कोई रिसर्च करे पियो ऐं उते हिनखे पंहिंजी मदद जे लाइ घुराए वठे थो। अॻिते हली इहा ख़बर पवे थी त शम्स जलाल खे बि मंसूर ई चयो हो त हिनखे उते घुराए वठि त हू हिन डिप्रेशन मां निकिरे। हू उते कुझु रहे थी, कुझु वक़्तु
ॾिसे थी हालतुनि खे, 5 साल उते रहे थी, उते बि हिन सां इन क़िस्म जा पुरसरार हालात थियनि था ऐं नकाबपोश हिन खे नज़र अचनि था। वापसि अचे थी 5 सालनि खां पोइ, मिलण जी कोशिशि करे थी त हुनखे मिलणु नथो ॾिनो वञे, पर उन मिलण जी कोशिशि में हिन जी मुलाक़ात जेल सुप्रीडेंट मसूद हसन सां थिए थी। मसूद हसन जीअं हूंदा आहिनि ब्यूरोक्रेट, उन में किली लॻल हूंदी आहे हुनजे, पर उहो आराधनी जी कंहिं ॻाल्हि मां एतिरो मुतासिर थींदो आहे जो मंसूर जे बारे में उहो रिसर्च करे थो पंहिंजे पाण ते, पंहिंजे तौर ते। उहो मंसूर जे फ़िक्र मां मुतासिर थिए थो, उहो कबीर सां मिले थो, उहो हामिद अब्बास सां बि मिलणु अचे थो, ऐं आख़िर में उहो किरदारु तब्दील थिए थो, यानी जो दोस्त बणिजी वञे थो। ॾिसो मुख़्तसिर त ही कोशिशि कंदा रहनि था कबीर ऐं आराधनी त हुनखे ज़मानत ॾिजे या केस मां आज़ादु कराइजे, ऐं सरकार हुनखे हुनजो दोस्त हिकिड़ो हूंदो आहे बैरिस्टर जमील, उहो कोर्ट में केस विझंदो आहे ऐं सरकार हुनखे कोर्ट घुराईंदी आहे, ऐं उन ॾींहं ते हिकु वॾो यानी हिकिड़ो ईअं खणी चइजे त केतिरा ई नौजवान तयारु थी वेंदा आहिनि त उन ॾींहं ते असां मुज़ाहिरो कंदासीं, प्रोटेस्ट कंदासीं, हिन जे कोर्ट जे अॻियां प्रोटेस्ट कंदासीं हिनखे बेगुनाह गिरफ़्तार करण जे सिलसिले में। उहो सीन तक़रीबन इहो आख़िरी सीन हूंदो आहे। उते उहो ई मंज़र वरजाइजे थो तक़रीबन जेको उहो ख़्वाब में ॾिसंदी आहे, यानी कोर्ट जे ॿाहिरां जॾहिं हुनखे पुलिस वठी कोर्ट में पेश करण वारी हूंदी आहे, अचानक किथां नामालूम माण्हू अचनि था जेके जुनूनी हूंदा आहिनि ऐं जेके गोलियुनि जो वसकारो कनि था, ऐं मंसूर उते ई दम तोड़े वञे थो, जेको तक़रीबन ख़्वाब वारी साॻी सूरत हाल हूंदी आहे। ऐं उन खां पोइ तक़रीबन कहाणी जो इख़्तिताम थी वञे थो। कुझु अञा बि ॻाल्हियूं आहिनि, पर उहे कहाणी जो इख़्तिताम ही थुले लेखे ॻाल्हियूं हुयूं, हुन में अञा खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके आउं स्किप करे वियो आहियां, ज़ाहिर आहे एतिरो कहाणी ते ॻाल्हाए कोन थो सघिजे। त ही हुई स्टोरी लाइन। स्टोरी लाइन मूं ॿुधाई आहे। हाणे ॿिया दोस्त इन ते तबसरो कनि। असांखे ॾिसण वारनि में अॼु मूंखे ख़ुशी आहे त न्याज़ पंवर साहब बि आहे ऐं अदनान सुमरो आहे। मुंहिंजे ख़्याल में अदनान सुमरो उहो नावलिस्ट आहे जंहिं इश्क ज़िंदगी आहे लिखियो आहे, मुंहिंजो मौजूद बि आहे। सनम जागीरानी साहिबा बि ॾिसे पई असांखे, ॿिया कुझु दोस्त बि ॾिसनि पिया। ख़ुशी आहे त अॼु असांजे ॾिसंदड़नि में संजीदा ऐं नवनि दोस्तनि जो इज़ाफ़ो। जी सर अकबर साहब, बिल्कुलु। अच्छा, दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रीटेलिंग जेको आहे सो पोस्ट मॉडर्न अदब में कंहिं बि मशहूरु वाक़िए खे या किसे खे नए अंदाज़ सां बयानु कजे, उनखे रीटेलिंग चयो वेंदो आहे। ऐं उन में शयुनि खे हिकु त नए अंदाज़ में बयानु कयो वेंदो आहे, ॿियो उन्हनि जी नई सेटिंग ॾिनी वेंदी आहे, ऐं उन में पुराणे किसे जेके बि मशहूरु किसा आहिनि या वाक़िया आहिनि, उन्हनि मां किरदारु खणी उन्हनि खे लेखक जेको आहे सो नए अंदाज़ में मॉडर्न तरीक़े सां पेश कंदो आहे। इहो घणे भाङे असांखे पोस्ट मॉडर्निज़म में हिकिड़ो अहम जुज़ नज़र अचे थो, ऐं दुनिया में केतिरा ई नॉवेल्स आहिनि जेके रीटेलिंग जे बुनियाद ते लिखियल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में अकबर साहब सां को टेक्निकल इशू थी वियो आहे। जेसि ताईं अकबर साहब असांखे जॉइन कनि, असां मैडम ज़ुबैदा भरवानी साहिबा ॾे हलूं था, जेका हिन नॉविल जी लेखक आहिनि। उन्हनि खां हिन नॉविल जे हवाले सां जेको आहे सो संदन एक्सपीरियंसिस पुछूं था, ऐं उन्हनि जेको आहे सो हीअ जेको नॉविल आहे उन जे हवाले सां उन्हनि जा तजुर्बा जेके बि रहिया आहिनि लिखण जे हवाले सां, उहे जेकॾहिं मैडम असां सां तव्हां शेयर कयो प्लीज़, त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। महिरबानी अदा। हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं तव्हां थोरो मूंखे थोरो इजाज़त ॾींदो थोरी, त मां थोरो इहो इन नावल लिखण जो जेको पस मंज़र आहे थोरो मुख़्तसरनि मां उन ते रोशनी विझणु जी जी चाहींदसि। जी मैडम, बिल्कुलु। तव्हां मुख़्तसरनि न डिटेल में असांखे ॿुधायो, ऐं बिल्कुलु त पोइ वरी असां वरी अॻियां वरी डिस्कशन कयूं था। जी जी मैडम।
छो त घणे भाङे त माण्हू चाहींदो आहे त मां राइटर हुजां, मां अदब में का अहिड़ो पीस ॾेई सघां, ऐं उन खां अलावा या बि कोशिशि शहूरी कोशिशि हूंदी आहे त ख़ासि करे जेको फिक्शन आहे, वरी फिक्शन में बि नावल जेका उनजी वॾी सिंफ़ आहे, त उनखे कहिड़े तरीक़े सां माना लिखी सघिजे। पर अराधनीअ जे पस मंज़र में अहिड़ी कहिड़ी बि ॻाल्हि न हुई, छो त मां हिकिड़ी रिसर्चर आहियां, तहक़ीक़ कंदड़ पाण खे वधीक सॾायां थी अदीब हुजण खां वधीक, छो त मुंहिंजो बुनियादी कमु उहो आहे। मां तसवुफ़ खे पढ़ण सम्झण जे पंध में त काफ़ी अरसे खां हुअसि, पर पोइ जॾहिं दुनिया में माण्हू उथे थो, वेह थो, घुमे थो, दुनिया ॾिसे थो, ख़ासि करे मुंहिंजो जेको तालुक़ु डेवलपमेंट सेक्टर सां हुओ, उन में मूंखे घणो जेका जर्नी करणी पई, उहो सफ़र तय करिणो पियो। उन में माण्हुनि सां इंटरेक्शन, ऐं ख़ासि करे उहे माण्हू जेके फितरत जे वेझो हूंदा आहिनि, उन्हनि सां मूंखे घणी इंटरेक्शन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो जो मुंहिंजे अंदर में इहा शइ बिल्कुलु हिकिड़ी ईअं थी उभरी त हाणे ॿियूं शयूं सभु हिन खे ॾिसणो आहे, हिन खे पढ़णो आहे। पोइ मां सभ खां पहिरीं इहो कमु कयो त बाक़ी ज़िंदगीअ जा जेका ॿिया कम हुआ उनखे छॾे मां तसवुफ़ खे स्टडी करणु शुरू कयो। पर मूं इनखे मुतालो ऐं मुशाहिदो ॿई गॾु हलाया। मां उनखे पढ़ियो बि पे, ऐं उहो मुख़्तलिफ़ दुनिया में तसवुफ़ जो कहिड़ो नैरेटिव हले थो, जीअं हाणे असां वटि तसवुफ़ जी इंटरप्रिटेशन बिल्कुलु ॿी आहे, वरी यूरोप ऐं अमेरिका जे अंदरि मौलाना रूमी जूं जीअं शयूं पढ़ियूं वञनि थियूं, उते शयूं बिल्कुलु ॿी अक्सा ॾिठियूं पियूं वञनि। त इहो सभु कुझु ॾिसंदे ऐं पोइ असां जे सिंध ऐं वरी पाकिस्तान, इन्हनि सॼे में उहा तसवुफ़ जी प्रैक्टिस कीअं पई वञे। पर उन वक़्त ताईं मुंहिंजे वहम घुमाण में बि न हुओ त मां को नावल लिखंदसि। मूंखे इहो हो त मां पंहिंजे लाइ शइ सम्झियां। पर जॾहिं शयूं सम्झणु शुरू कयूं ऐं जॾहिं इहो वाज़े हिकिड़ी शइ ॾिसण में मुंहिंजे साम्हूं आई त बाबा इहो त तसवुफ़ जेको असांजो जेको बुनियादी असांजो ई इंसान परस्त, इंसानी क़दरनि ते ॿधल जेको सिंध जे धरतीअ मां ऐं वहदनि मां निकितल जेको तसवुफ़ आहे, उहो पोइ दुनिया सॼी में कीअं प्रैक्टिस थो करे, ऐं हिते असां वटि उनजी मिस इंटरप्रिटेशन बिल्कुलु ॿी आहे। त मूं ते हिकिड़ी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढो करणु लॻी त न, जेकियूं शयूं तव्हां सम्झो आहिनि उहो तव्हां लिखो। जॾहिं मूं लिखण जे पासे वियसि त मूं ते अजीब शयूं आयूं त हूअं ई तसवुफ़ माण्हू नथा पढ़नि, ऐं इनखे जेको आहे सो हिकिड़ो दुनिया तर्क नज़रियो, हिकिड़ो अहिड़ा माना सूफ़ीअ जी माना इहा आहे त उहो कमु न आहे करिणो, जेको असां वटि हींअर इंटरप्रेट थिए थो, हक़ीक़त में उहा शयूं न आहे। पर पोइ मूंखे इहो हिकिड़ो ॾाढो अजीब क़िस्म जो रहियो त हिकिड़ो त माना मां ज़िंदगीअ में कॾहिं कहाणी बि न लिखी आहे। ॿी शइ इहा आहे त मुंहिंजा जेके लिखियल शयूं आहिनि उहे इन्वायरमेंट ते ऐं मुंहिंजो जेका फील्ड आहे उन सां रिलेटेड घणियूं आहिनि। ऐं उन दौरान मूंखे इहो बि एक्सपीरियंस थियो त खोड़ सारा किताब जंहिंजे टाइटल ते त तसवुफ़ लिखियल आहे, पर अंदरि वरी उहे शयूं बि नथियूं मिलनि। पोइ हिकिड़ो इहो वॾो मुंहिंजे लाइ चैलेंज हुओ त हीअ सॼी शइ मूंखे पहुचाइणी आहे, पर इन जो मूं वटि टूल छा हुजे, माण्हुनि ताईं इहो टूल कीअं पहुचाइजे। उन दौरान जेको पूरो सफ़र हुओ उते मूं सभु शयूं ॾाढियूं गहराईअ सां ॾिठियूं पे। पोइ बसि इहो हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में आयो त मां हिनखे हिकिड़ी स्टोरी जे शक्ल में आणी आहे। पर जीअं त मां हिनखे मॉडर्न सूफ़ीज़म जे अंदरि ॾिसणो पिए, ऐं हिन जे कहाणी जे अंदरि अदा अकबर तमामु सुहिणे तरीक़े सां उनजो जेको समरी ॾिनी आहे पूरी स्टोरी जी, उहो तमामु लाजवाब ऐं शानदार तरीक़े सां अदा पेश कई। त जेकॾहिं मंसूर हलाज हिन दौर में हुजे त छा हुजे। जॾहिं असां उनखे हुन दौर में ॾिसूं था त उते जा हालात, ॿियूं शयूं सभु मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं ॿियो त मुंहिंजे लाइ इहो बि चैलेंज हुओ त हिन जो मुंहिंजे वेझो ई इंसान परस्त नज़रियो आहे, इनखे जेका मुख़्तलिफ़ मज़हबनि जूं जेको ऐनकूं लॻाए ॾिठो वञे थो, उन्हनि मां कीअं छॾाए हिनखे मॉडर्न सूफ़ीज़म जे उन में पेश कयो वञे। सो इहो मुंहिंजो इन जे पुठियां जेको पस मंज़र आहे उहो इहो ई आहे। त पोइ मां शुरू कयो। मां ॾाढी ॾिनल हुईसि, छो त मां कुझु माण्हुनि सां जॾहिं ॻाल्हायो त मां नावल लिखणु चाहियां थी, त हिकिड़ो त माना मूंखे ॾाढो डिस्करेजमेंट ॾिनी वई त भई
तो त करे ज़िंदगीअ में कहाणी बि कोन लिखी आहे, त नावल त वॾी शइ आहे। ऐं वरी मथां इहो आयो पे त उहो बि नावल तसवुफ़ ते लिखणु, इहो अञा ॾुखियो कमु आहे। त उनजे करे इहो बि थियो त मां सॼो साल चुप करे वेही रहियसि। त ज़ाहिर आहे मां लिखंदसि त थी सघे थो मां उहो मूंखे डिस्करेज कयो वञे, पर पोइ हिकिड़ी शइ मुंहिंजे अंदर में तूफ़ान त बरपा हो न, पोइ मां हिनखे लिखणु शुरू कयो। ऐं जीअं त मुंहिंजी इंस्पायरेशन मंसूर बिन हलाज आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूं इन स्टोरीअ जे अंदरि मंसूर बिन हलाज खे हिन जदीद दौर में जेको आहे सो ॾेखार कीअं हूंदो। पर सॼे मंसूर बिन हलाज जी स्टोरी उहा इश्क खां बिना अधूरी आहे। इश्क न आहे त सूफ़ी न आहे, इश्क न आहे त ज़िंदगीअ में तव्हां दुनिया नथा तब्दील करे सघो। सो उहो इश्क, मंसूर बिन हलाज जो इश्क छा हूंदो, उहा हिन जे अंदरि मूं आराधनी खे आंदो आहे। ऐं बिल्कुलु जेका अदा ॿुधायो त आराधनी जी माना, बिल्कुलु इहा ई माना आहे आराधना। मां हिनखे जीअं जोगीअ मां योग मां योगी थियो, ज्ञान मां ज्ञानी थियो, तीअं आराधना मां मूं हिनखे आराधनी लिखियो। सो इहो हिन जो पस मंज़र आहे। महिरबानी। जी महिरबानी मैडम, तव्हां असांखे इन बैकग्राउंड जा बारे में ॿुधायो। तव्हां चयो त तव्हां कहाणी बि कोन लिखी आहे, पर हिन नॉवल में जेके तव्हां मंज़र कशी कई आहे या जेके किरदार तव्हां डेवलप कया आहिनि उहे त ईअं शानदार आहिनि, एतिरा पुख़्ता आहिनि जो ईअं लॻे थो त ही को सालनि खां को नॉवल ऐं कहाणियूं लिखंदड़ माण्हू जो लिखियलु आहे। इहा तव्हांजी वॾी कामयाबी आहे। ऐं हाणे त तव्हांखे सीरियसली सिर्फ़ु हिकु नॉवल ई लिखणु घुरिजनि, ॿियनि शयुनि खे फ़िलहालु तव्हां साइड ते करे छॾियो। इहो मुंहिंजो कमेंट आहे तव्हांजे लाइ। त इहो जेको आहे सो जॾहिं मूं पढ़ियो पियो त हिन में जेके किरदार आहिनि सभ जा सभु, वरी तव्हां जेके हिस्टोरिकल किरदार, मिसाल तौरु हिन में यूनस अमीर जो बि ज़िक्र मिले थो ऐं ॿिया अहिड़ा किरदार आहिनि उन्हनि जो ज़िक्र मिले थो, त उहो ॾाढो ज़बरदस्त तव्हां कयो आहे। अच्छा, हाणे असीं अख़्तर ॾे हलूं था। अख़्तर, अव्हां हिन नॉवल जे हवाले सां पंहिंजा इनिशियल कमेंट्स ॾियो, पोइ वरी अकबर साहब खां असां, अच्छा जेके दोस्त असांखे लाइव कमेंट्स कनि पिया, दोस्तो तव्हांजा असां कमेंट्स खणंदासीं ऐं हिन नॉवल जे हवाले सां अव्हांजा जेके बि क्वेश्चन्स हुजनि तव्हां कंदा हलो, त पोइ वरी उहे तव्हांखे असां उन्हनि आख़िरी सेशन में उन्हनि खे असां रेस्पॉन्ड कंदासीं। ऐं हिन दोस्तनि खे या आउं बि गुज़ारिश कंदुसि, अॼु त काफ़ी असांजा नाविल निगार दोस्त बि ॾिसनि पिया। पहिरीं जेके मूं नाला वरिता, हिकिड़ो माज़रत सां रज़ाक सहतो साहब असांखे ॾिसे पियो, तारिक कुरैशी साहब मशहूरु अफ़साना निगार, उहे बि असांखे ॾिसनि पिया, असां सां गॾु आहिनि। आजी शाद राजड़ पाण नकाद आहे, उहे बि असांखे ॾिसनि पिया। अदनान सुमरो मूं चयो नाविल निगार, ऐं पंहिंजो नियाज़ पंवर साहब असांजा महबूब दोस्त। हिम्मत मुगेरी बि मां सम्झां थो त को नओं नाविल आयो आहे, हुनजो शायदि मूं ॾिठो त नालो हिम्मत मुगेरी लिखियलु हो। मूं वटि नाविल त पिया आहिनि, पर हाणे हींअर चेक नथो कयां। त अॼु असां वटि सभु काफ़ी सुठा दोस्त आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे आउं गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं नाविल जे बारे में, हिन नाविल जे बारे में को सवाल हुजे त उहो त ज़रूरु पुछनि, पर जेकॾहिं इन खां अलावा को ॿियो सवाल हुजे नाविल जे बारे में त उहो पुछी सघनि था, बशर्ते असां वटि टाइम हूंदो त पोइ ॿिया ॿाहिरि अख़लाक अंसारी साहब बि असां सां गॾु आहिनि। अॼु असांखे कुझु नसीब आहियूं, असां वटि वॾा वॾा माण्हू असां सां गॾु आहिनि। जी सर, जेको आहे सो अख़्तर तव्हांजा कमेंट्स, पोइ वरी असां हिन स्ट्रीम खे अॻियां वधायूं था। जी महिरबानी। पहिरीं त मैडम खे इन नाविल जी मुबारकूं हुजनि जो तसौफ़ जहिड़े हिकिड़े अहम मौज़ू, ज़ाहिर नंढे खंड में तसौफ़ हिकिड़ो अहम तरीन मौज़ू रहियो आहे। उन में असीं नॉन फिक्शन बि असांखे मिले थो ऐं फिक्शन जी सूरत में बि हाणे इहो मौज़ू असां वटि काफ़ी अची चुको आहे। ऐं इन खां अॻु में बि साईं मंज़ूर कोहियार जो जेको नाविल आहे, मुंहिंजे ख़्याल में 2021 में तरीक़त जो सिज जेको आहे उहो बि अची चुको आहे। पर उन खां बि अॻु में मंज़ूर कोहियार कहाणियुनि जो किताबु छपायो हिकिड़ो, जेको उनखे ॾिनो ई हो सूफ़ी कहाणियूं जो हिकिड़ो टैग ॾिनो आहे किताब जो, शायदि मूंखे नालो हींअर मिस पियो थिए। उनमें हुयूं ई, उन में मंसूर हिलाज वारे इन मौज़ू ते कहाणी मौजूदु आहे।
अच्छा, हाणे हिन नाविल खे जॾहिं असीं पढ़ूं था या जॾहिं को बि माण्हू मुताले हेठि आणे थो, मूंखे जेके शयूं हिन में नज़र अचनि थियूं उहो हिकिड़ो त ड्रीम सीक्वेंस में शयूं असांखे नज़र अचनि थियूं, ख़्वाबनि ज़रिए मुलाक़ातुनि जो सिलसिलो आहे, ख़्वाबनि ज़रिए ॻाल्हाइण जो सिलसिलो आहे, उहो हले थो। ऐं उन खां पोइ जेको नाविल निगारा जेका टेक्निक थोरी इस्तेमालु कई आहे जंहिंमें मूंखे उहे टचिस नज़र आया जेके सरियलिज़म जा, जीअं ॿेड़ी वारो जेको सीन आहे तव्हां उहो पढ़ो त उन में उहे सभु शयूं असांखे नज़र अचनि थियूं। ज़ाहिर आहे जॾहिं तसौफ़ जहिड़े मौज़ू ते माण्हू लिखे थो त उनमें किथे असांखे उन्हनि किरदारनि जा अक्स नज़र अचनि था जेके माज़ी में जिन जो वजूदु रहियो आहे। ऐं वरी पोइ जीअं तव्हां रिटेलिंग जो ज़िक्र पिए कयो त उन में वरी पोइ उहे नालनि ज़रिए या वरी कंहिं ॿिए रूप में बि असांखे उहे साॻिया ई किरदार नज़र अचनि था। पर इहा कंहिं बि नाविल निगार या अफ़साना नवीस जी इहा कला हूंदी आहे जो उन्हनि खे मुख़्तलिफ़ रूप में जेको आहे उहो वठी ऐं उहो नाविल में शामिलु कंदो आहे। त आउं सम्झां थो हिन हिकिड़े ज़ख़ीम नाविल खे मैडम जो इहो पहिरियों तजुर्बो आहे, उन में काफ़ी हद ताईं उहा कामयाबु वई आहे। छो त जॾहिं माण्हू नाविल जी प्रैक्टिस में अचे थो त उन लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे त उहो पहिरीं अफ़सानवी अदब लिखणु ऐं उन खे पढ़ण जे अमल में घणो रहियो हुजे। जीअं हाणे अब्दुल्ला हुसैन जॾहिं पंहिंजो नाविल उदास नसण लिखियो उन बि ईअं ई कयो। हुन कॾहिं अफ़सानो कोन लिखियो, उहो सिधो उन नाविल में ई हुन अची जंप कयो। पर पोइ जॾहिं छपाई जो मरहलो आयो त जीअं मैडम पंहिंजा तजुर्बा ॿुधाया असांखे त उन वक़्तु कुझु दोस्तनि या जेको उनजो हल्को उन चयो त को शक कोन्हे त नाविल ॾाढो ज़बरदस्त आहे, पर तुंहिंजो जेको पस मंज़र आहे जेको उहो को अफ़सानवी लेखक जो कोन्हे। इन करे बहितर इहो थींदो त ॿ टे अफ़साना लिखी छपाए त जीअं अदबी हल्कनि में तुंहिंजो हिकिड़ो तारुफ़ ठहे, पोइ तव्हां जेको सो नाविल भले छपायो। पर बहरहाल इहो हर कंहिं लेखक जी या लेखिका जी पंहिंजी हिकिड़ी मर्ज़ी हूंदी आहे त उहो पहिरीं नाविल थो लिखे या अफ़सानो थो लिखे। पर बहरहाल हिकिड़ी सुठी कोशिशि आहे ऐं असांखे तसौफ़ जे हिकिड़े अहम तरीन मौज़ू ते सिंधी अदब में आराधनी जी शिकल में हिकिड़ो ॿियो बहितरीनु नाविल मिली वियो आहे। महिरबानी अख्तर। अच्छा, हिन में जेको आहे सो पाण खे उर्दू में बि तसवुफ़ जे हवाले सां कुझु नाविल मिलनि था। उन में मुंहिंजे ख़्याल में राजा गिद जो पस मंज़र बि उते आहे, जेको एंड वारो उनजो वॾो हिसो त कैंपस वारो आहे, पर जेको आख़िरी हिसो आहे उहो जेको आहे सो उन में किथे उहो मिले थो जॾहिं उहो क़बर खोटे थो। ऐं इहो जेको आहे सो उन में ऐं ॿियो बि हिकिड़ो मूंखे नाविल हाणे उहो ज़हन में अची वेंदो। ख़ैर असां अकबर साहब ते हलूं था। कलीम सभ खां वॾो त दश्ते सूस आहे उर्दू में। हा बिल्कुलु बिल्कुलु, जी मीला साईं, हाशमी जो जमीला हाँ हाशमी। जी जी हाँ जी 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 बिल्कुलु। ऐं ॿियो जेको आहे सो किताबी सूरत में उहो जेको आहे सो असां पढ़ियो, ड्रामो बि हलियो टीवी ते, मन चले का सौदा हाँ जेको हाँ आहे सो उहो बि जेको आहे सो इशफाक़ अहमद वारो। हा बिल्कुलु। साईं अकबर साहब हिन नाविल जे हवाले सां जेको आहे सो हलूं था वधीक डिटेल में। ऐं तव्हां महिरबानी करे असांखे ॿुधाइजो हिन नाविल जी टेक्निक जे हवाले सां त कहिड़ियूं कहिड़ियूं टेक्निक्स जदीद इस्तेमालु कयूं वयूं आहिनि, ऐं ॿियो ही मौज़ू केतिरो इम्पॉर्टेंट आहे ऐं उनखे वधीक कीअं एक्सप्लोर कजे आहे, इहो बि तव्हां असांखे ॿुधाईंदा हलिजो। अकबर साहब प्लीज़। महिरबानी। मैडम जो पहिरीं ॿ टे ॻाल्हियूं मैडम कयूं उन ते आउं थोरो रिस्पॉन्ड कयां। नाविल लिखियो आहे इहो, हालांकि आउं ज़ाती तौर ते सभिनी खे मशवरो ॾींदो आहियां त पहिरीं अफ़साना लिखो ऐं पोइ उहे छपजनि, उन्हनि ते रिएक्शन अचे त तव्हां पंहिंजो पाण खे इवेल्यूएट कयो त फ़नी लिहाज़ तव्हांजी तकलीफ़ खे त केर बि न को केरु कंहिंजी तकलीफ़ सेखारे सघे थो, न को तव्हां खां केरु फुरे सघे थो। पर कुझु फ़नी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू खे सिखणियूं पवंदियूं आहिनि। हर शइ जो फ़न हूंदो आहे, पर इहो को हाणे हरू भरू को हार्ड एंड फास्ट रूल कोन्हे, इहो मशवरो हूंदो। पर कई माण्हू जीअं अख़्तर ॿुधायो त मुंहिंजी अब्दुल्ला हुसैन साहब सां मुलाक़ात थियल हुई, कचहरी थी हुई मुंहिंजी, ऐं पोइ उन बि इहा ई ॻाल्हि कई हुई त पब्लिशर ई हुनखे चयो त तोखे सुञाणे केरु थो,
या तूं मूंखे सुञाणे केरु कोन, तूं हेॾो सारो नाविल लिखी आहे, पहिरीं वञ ॿ टे अफ़साना लिख। पोइ अफ़साना लिखियईं, छपाईं, पोइ हुनखे हुनजो नाविल छपियो। ख़ैर, पर ॿियो हिकिड़ो इलाही आहिनि अहिड़ा। मिसाल, मूं हिकिड़ो नाविल पढ़ियो जॉन मार्टिल जो लाइफ ऑफ पाए, ॾाढो ख़ूबसूरत नाविल। ऐं जॉन मार्टिल नौजवानी में नाविल लिखियो ऐं हुनखे बुकर प्राइज़ मिलियो। पहिरियों दफ़ो ई नाविल ते लिखियईं ऐं पहिरीं ई नाविल ते हुनखे बुकर प्राइज़ मिलियो। ख़ैर, अहिड़ा कई किसा आहिनि। हाणे अचूं था नाविल ते, त ॿी मैडम ॻाल्हि कई त ख़ासि मक़सदु इहो हो त तसवुफ़ खे मॉडर्न तरीक़े सां, जदीद तरीक़े सां नाविल खे एज़ अ टूल इस्तेमालु कजे। ख़ैर, आउं इन शइ जे ख़िलाफ़ु आहियां त कंहिं बि थोरी खे या कंहिं ॻाल्हि खे बयानु करण जे लाइ कंहिं नाविल खे टूल जे करे इस्तेमालु करे कजे। पर ख़ैर, मूं कई नाविल पढ़िया आहिनि सिंधी ॿोली में ख़ासि करे, जिन जेके कंहिं ख़ासि शइ खे यानी बयानु करण जे लाइ, मसलन तारीख़ खे बयानु करण जे लाइ हुन नाविल जो सहारो वरितो आहे। पर उन सॼे में नाविल गुम हूंदो आहे, रुगो तारीख़ ई तारीख़ आहे। तारीख़ ई तारीख़ पढ़ी 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 माण्हू चए थो तारीख़ जो किताब पियो पढ़ां या नाविल पियो पढ़ां, या कुझु ॿियनि मौज़ूअनि ते बि अञा आउं ॻाल्हियूं नथो कयां, वरी हुनजे बारे में ग़लति अनुमान बि माण्हू कढी सघनि था। त केतिरा ई अहिड़ा आहिनि जेके असुल मौज़ू यानी असुल नाविल खे छॾे करे, नाविल जे फ़न खे छॾे करे, ऐं रुगो हू पंहिंजो जेको ख़ासि मक़सदु आहे उन ते अची रहिया आहिनि। त आउं चवंदो आहियां सिधो सिधो मक़ालो लिखो आहे, बाबू नाविल लिखण जी छा ज़रूरत हुई। पर मैडम जो इन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन में मैडम इहा ॻाल्हि न बि ॿुधाए या न करे आहे, या त बहितर हो त हरू भरू ईअं लॻे कोन थो त हीउ नाविल सिर्फ़ु हिन मक़सद जे लाइ लिखियो वियो आहे, यानी उन खे मक़सद खे गिलाफ़नि में बंदि कबो आहे, ओपन कोन कबो आहे। किथे किथे महसूसु ज़रूरु थिए थो त हिते कुझु घणो थी वियो आहे, हिते कुझु तसवुफ़ ते कुझु घणी गुफ़्तगू थी वई आहे। पर ओवरऑल हिकु यानी नाविल जे कालम में हिकु बहितर शइ साम्हूं अचे थी। हाणे हिन में पहिरीं आउं नाविल जूं जेके कुझु मस्बत शयूं आहिनि ऐं कुझु तारीफ़ करण जहिड़ियूं शयूं आहिनि, ऐं पहिरीं हुननि ते ॻाल्हाईंदुसि। पोइ वरी कुझु जेके मूंखे थोरी फ़नी ख़ामियूं कुझु नज़र आयूं, वरी हुननि ते बि आउं ॻाल्हाईंदुसि। त हिकु त जीअं अदी मुख़्तलिफ़ जॻहियूं घुमंदी रही आहे ऐं हर जॻह ते घुमण जो मतिलबु इहा आहे मंज़र ॾिसणु, ऐं जेको घणा मंज़र ॾिसे थो, जेकॾहिं दिलि सां ॾिसे थो त पोइ लिखंदो त उहे मंज़र त नज़र ईंदा। मूंखे यादि आहे त अदी वारा हिकु दफ़ो घुमंदे फिरंदे उमरकोट में बि अची निकिता हुआ, जॾहिं नसीर साहिब ऐं अदी वारा थर घुमण विया हुआ। इहो घुमण मूंखे ख़बर आहे त अदी जो पुराणो मशग़लो आहे, उहो मूं पढ़िया आहिनि जेके लोहारी टाप ऐं इन पासे जा जेके ॾुखिया ॾुखियूं जॻहियूं वञी घुमियूं। त घुमंदड़ माण्हू जेको हूंदो आहे घणो, उनजी मंज़र कशी सुठी हूंदी आहे, बशर्ते को दिलि सां लिखे। इन जा मंज़र ॾाढा सुठा आहिनि जॻह जॻह ते, राति जा मंज़र, ॾींहं जा मंज़र, ख़ूबसूरत मंज़र, जमालियाती ज़ौक़ जी तस्कीन थिए थी उहे मंज़र ॾिसी करे, पढ़ी करे। ॿियो इहो त स्टोरी टेलिंग हिन में आहे। नाविल जी हिकिड़ी बुनियादी शइ आहे स्टोरी टेलिंग। स्टोरी टेलिंग, हा, हालांकि हुन में कुझु खामियूं बि आहिनि जिन ते बि आउं ईंदुसि, पर हिकिड़ी स्टोरी टेलिंग ज़बरदस्त आहे। माण्हू पढ़ंदो वञे थो ऐं मालूम करणु चाहे थो हाणे अॻियां छा आहे, हाणे अॻियां छा आहे। स्टोरी टेलिंग वारो आंसर हिन में ज़बरदस्त आहे। ॿियो त हीउ सॼो नाविल जेको आहे उहो अलामती आहे। अलामतूं हिन नाविल में तमामु घणियूं इस्तेमालु थियल आहे। अदब में जेकॾहिं अलामतूं घणियूं इस्तेमालु कजनि थियूं त मूंखे उहो अदब ॾाढो वणंदो आहे। अदब में सिधी ॻाल्हि कोन कबी आहे, सिधी ॻाल्हि सहाफ़त में कबी आहे, सहाफ़त में घुमाए फिराए ॻाल्हि कोन कबी आहे, फ़लसफ़े में सिधी ॻाल्हि कबी आहे। फ़लसफ़े में हीअ जेके अदबी टूल्स आहिनि उहे इस्तेमालु न कबा आहिनि। फ़लसफ़े में इस्तिआरा ऐं तशबीहूं इस्तेमालु न कबियूं आहिनि, सिधी ॻाल्हि कबी आहे। अदब में सिधी ॻाल्हि कोन कबी आहे। अदब में इहे जेके सनतूं आहिनि उहे इस्तेमालु कबियूं आहिनि, ऐं अलामत वारी सनत मूंखे वणे थी। हाणे जेके नाला आहिनि इहे ज़रे घटि सभु जा सभु ऐं पढ़ां थो, सभु जा सभु अलामती आहे। मिसाल, आराधनी नालो, इश्क ऐं जोगिण, इहे ॿई अलामती शयूं आहिनि
हू हुनजी मंसूर जी हू आशिक बि आहे, हुनजी जोगिण बि आहे। वरी नूरी जेका आहे इन जी सहेली, हालांकि सपोर्टिंग किरदारु आहे, हुनजे कैरेक्टराइज़ेशन एतिरी घणी अहम बि कोन्हे, पर वरी बि नूरी हिकिड़ो निमाणाई नेठाई वारो जेको आहे अलामत, उहा हर वक़्तु पाछे वांगुरु गॾु हूंदी आहे आराधनी सां, हुनजी हर दुख सुख में गॾु हूंदी आहे बग़ैर कंहिं शिकवे शिकायत जे। उन खां पोइ जेको शिबली कबीर आहे, शिबली दोस्त हो मंसूर जो, मंसूर हलाज जो। हिते बि ओतिरो ई फिदाई क़िस्म जो दोस्त आहे, जान फिदा कंदड़ दोस्त आहे। ऐं मौलवी हामिद अब्बास जेको मूं पहिरीं चयो त मंसूर हलाज खे जेके फांसी ॾियण वारनि में या जेके फ़तवा ॾियण वारनि में मौलवी हो, हुनजो नालो हामिद हो। ऐं अब्बासी जेके उन वक़्त जा हुकुमरान हुआ, जिन ॾिनी हुई। ऐं इहा हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे त उन वक़्त में इहो बि हिन ॻाल्हि खे बि ॾिसणु खपे, जेके शौक़ु रखनि था त उहे ज़रूरु पढ़नि, त मंसूर हलाज जेको आहे उहो ईरान जो हो। ऐं उन वक़्त में उन वक़्त जे ईरान जो हिकिड़ो कबीलो अहिड़ो हो, मूंखे विसरी वियो आहे उहे कबीलनि जा नाला, जॾहिं मूं पढ़िया हुआ उन वक़्त में, त उहो हिकिड़ो कबीले जो नालो अहिड़ो हो जंहिंमां बगदाद जे ख़लीफ़नि खे वॾो ख़तरो हो, ऐं उहो ख़तरो सच बि साबित थियो। ऐं उन्हनि 100-150 साल बगदाद ते हुकूमत बि कई, हमिलो कयूं बगदाद ते, अब्बासियुनि खां हुकूमत खुरियूं। मंसूर जो तालुक़ उन कबीले सां हो, ऐं मंसूर ते अंडर कवर इल्ज़ाम इहो हो त हू उन्हनि जो एजेंट आहे। यानी मंसूर जो क़तल जेको आहे उहो रुगो अनल हक़ जे करे बि कोन हो, उनजे पोयां हिकिड़ी सियासत बि हुई। त हिते हिकिड़ी अलामती शइ इहा बि अचे थी भई जेको मंसूरी अनल हक़ आहे इहो रुगो तसवुफ़ बि न आहे, तसवुफ़ त आहे पर रुगो तसवुफ़ बि न आहे। ही मंसूर हिकु इश्तिहारो आहे बग़ावत जो, मंसूर हिकु इश्तिहारो आहे चैलेंज जो, साहिब इक़्तिदार जे लाइ चैलेंज आहे ऐं मसनद नशीननि जे लाइ चैलेंज आहे। हिन में ॿ क़िस्म जी ललकार आहे, हिकिड़ो सियासी मसनद, सियासी इक़्तिदार जेके आहिनि, मुक़्तदर धुरियूं जेके आहिनि, उन्हनि जे लाइ मंसूर जो नालो ई चैलेंज हूंदो आहे। ॿियो जेके मसनद नशीन आहिनि, पोइ उहे दरगाह जा हुजनि या मस्जिदनि जा हुजनि या मंदरनि जा हुजनि, मसनद नशीननि लाइ बि चैलेंज आहे मंसूर। त मंसूर जो फ़िकिर जेको खणी अचणु हिते, इहो हिकिड़ो पॉलिटिकल ऐं रिलीजियस एक्सट्रीमिज़म जेको आहे उनजे ख़िलाफ़ बि हिकिड़ो अलामती बग़ावत, अलामती इज़हार ऐं पावरफुल इज़हार आहे। मंसूर जो नालो त आहे ई मंसूर, ऐं शम्स जलाल जेको हुननि जो उस्ताद आहे उहो बि ॾाढो हिकिड़ो पढ़ियल लिखियल लर्नेड माण्हू आहे। ऐं हिते ॿई नाला अची वञनि था, जलालुद्दीन रूमी बि ऐं शम्स तबरेज़ बि। जलाल ऐं शम्स तमामु वॾा नाला आहिनि उहे। ऐं मैडम ज़ाती तौर ते बि कोन्या घुमणु वई हुई ऐं नाविल जे लाइ बि ॾिसण जे लाइ, प्लस जेको किरदारु आहे आराधनी उहा बि कोन्या वञे थी, ऐं रूमी जी मज़ार ते ऐं शम्स जी तबरेज़ जी मज़ार ते उते वञे थी, सिखे थी। सभु नाला जेके हिन में नाविल में थिया आहिनि, तॾहिं मूं पहिरियों लफ़्ज़ चयो रीटेलिंग, उहा तक़रीबन रिक्रिएशन ऐं रीटेलिंग आहे, पर जदीद तरीक़े सां। ऐं मंसूर अॼु हुजे हा, जीअं अदी चयो, अॼु मंसूर कीअं हुजे हा, अॼु मंसूर हुजे हा त मंसूर ईअं ई हुजे हा जीअं अदी पेश कयो आहे। इंतिहा पसंदी, जिते जेको मंसूर जेको हिन जो हामिद जो अब्बास जो जेको किरदारु आहे, जेका अॼु असां वटि मज़हबी इंतिहा पसंदी पकड़ियल आहे, तकफ़ीरियत आहे, ॿिए खे बर्दाश्त न करण वारी ॻाल्हि आहे, ॿिए मसलक वारो माण्हू जेको आहे उनजी नमाज़ मस्जिद में कोन पढ़बी, या ॿिए मसलक वारो माण्हू असांजी मस्जिद में नमाज़ न पढ़े, इनटॉलरेंस जेका आहे उहा अॼु जे दौर में तमामु घणी आहे। ऐं इहा इनटॉलरेंस हिकु त हिक ॿिए जे लाइ तमामु घणी आहे। ॿियो, इहा इनटॉलरेंस मंसूर जे ज़माने खां हलंदी पई अचे, त उहा इनटॉलरेंस हिते रिक्रिएट बि कई वई आहे, पर उनखे मौजूदा दौर सां रिलेट बि करे थी उहा शइ। हींअर जेका इनटॉलरेंस आहे उनखे सिधो सिधो ॻाल्हाइण जे बजाए नाविल जे ज़रिए उनखे हिट कयो वियो आहे।
त ॾिसो उहे कीअं साज़िशूं करे। अॼु असां ॿुधूं था फलाणे लाहौर जे फलाणे ज़िले में, पंजाब जे फलाणे ज़िले में कंहिं ते क़ुरान पाक शहीद करण जो कूड़ो इल्ज़ाम हणी हुनखे साड़े छॾियऊं। हिकिड़े बंगाली श्रीलंकन खे बाहि ॾेई साड़े छॾियऊं। अहिड़ा कई वाक़िया थिया। इहा इंटॉलरेंस, इहो अणसाहिब वारो रवैयो हले पियो, जंहिंखे चैलेंज करण जे लाइ ज़रूरी आहे, वक़्त जी ज़रूरत आहे, जेको ही नाविल उनखे चैलेंज करे थो। ऐं हिन में घातू नगर लफ़्ज़ ॾाढो प्यारो इस्तेमालु कयल आहे, जेको तक़रीबन लियारी वारो इलाइक़ो वञी थिए थो ऐं ओल्ड कराची थिए थी। ख़ुदि घातू लफ़्ज़ जेको आहे उहो बि अलामत जे तौर ते इस्तेमालु थियो आहे। कराची न चयो आहे, कराची बि चयो आहे, पर कराची ॿी शइ आहे, घातू नगर ॿी शइ आहे। घातू नगर उहो इलाइक़ो आहे खारादर मिठादर लियारी जो, जेको पाकिस्तान ठहण खां घणो घणो अॻु अकबर साहब, जी 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 अकबर साहब प्लीज़ हिकु मिनट मूंखे ॾिजो। कंहिं दोस्त जी शायदि माइक या फेसबुक खुलियल आहे, आवाज़ डबलिंग पियो थिए। जेकॾहिं इहो मैडम शायदि तव्हांजो माइक या फेसबुक खुलियल आहे, तव्हां हुनखे म्यूट कंदव त आवाज़ डबलिंग न थींदो। न न, मुंहिंजो त फेसबुक न आहे खुलियल, न को माइक। जी जी, माइक अच्छा त मुंहिंजो न आहे खुलियल। हा, अच्छा अच्छा, कंहिं दो अख्तर तव्हांजो म्यूट आहे। अच्छा जी, अकबर मुंहिंजो साहब म्यूट कंटिन्यू आहे। करिए। माइक किथे आहे? हिकिड़ो मिनट, शायदि माइक खुलियल आहे। हिकिड़ो मिनट। कजो। जी अकबर साहब, तव्हां कुझु चयो पियो। हा, मुंहिंजो तव्हां पंहिंजो बि माइक चेक कजो। हा, मुंहिंजो मां म्यूट थो कयां सर। हा, त मूं ॻाल्हि पे कई घातू नगर जी, त हिकिड़ी इहा अलामत बि इस्तेमालु थी आहे। शाह लतीफ़ जेके सुर आहे घातू वारो जेको सुर आहे शाह लतीफ़ जो, तो घातू नगर जे तौर ते इस्तेमालु कयो वियो आहे। इहा बि हिकिड़ी अलामत आहे। असांजी कराची इहा ई आहे जेका घातू नगर वारी आहे, ऐं उनखां पोइ जेके ॿिया आया आहिनि उहा कराची आहे। असुल असांजो जेको रिलेवेंस आहे उहा घातू नगर सां आहे, ऐं घातू नगर जी ई कहाणी आहे। उनखां पोइ जेके किरदारनि ते थोरो आउं ॻाल्हायां, त ही जेके बि किरदारनि जी अॻुवाट चई आयुसि थी अलामती आहिनि, त उहो उन्हनि अलामतुनि सां उहे सचा किरदार आहिनि। मंसूर जो किरदारु हिकु बाग़ी जो किरदार बि आहे, इनकलाबी जो किरदार बि आहे। हू सिर्फ़ु घर वेठे जो बाग़ी कोन्हे, हू सिर्फ़ु असां वांगुरु ड्राइंग रूम में वेही ऐं ॻाल्हियूं करण जो आदी कोन्हे, पर हू उन हिकिड़ी तहरीक जो बुनियादु विधो आहे, हमें ओस्त तहरीक जो। ऐं उन तहरीक में मोहबत ई मोहबत आहे, पर हिकिड़ी अंडर कवर ललकार बि आहे। कंहिंजे लाइ? उहे साॻी साहिब इक़्तिदार जे लाइ बि ऐं मसनद नशीन जे लाइ बि, जंहिं ते हू लेक्चर ॾिए थो। ऐं उन्हनि लेक्चर्स जे ज़रिए ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तसवुफ़ सम्झायल बि आहे, ऐं वाक़ई मॉडर्न तरीक़े सां सम्झायल आहे, जंहिंमें शाह लतीफ़ जो ज़िक्र बि अचे थो, त रूमी जो बि, सभिनी जेके तसवुफ़ जा वॾा नाला आहिनि उन्हनि सभिनी जो उहो ज़िक्र अचे थो। ऐं उहो किरदारु हिकु अहिड़ो किरदारु आहे, लवेबल किरदारु आहे, जंहिंसां वाक़ई मोहबत थिए थी। ऐं उनखां पोइ आराधनी फना आहे इश्क में, जो नालो ई इश्क आहे। आराधनी जो ॿियो नालो इश्क बि आहे। त हू इश्क में फना आहे, हुन पंहिंजी ज़ात खे विसारे छॾियो आहे। हुनखे कंहिंजी परवाह न आहे, न ख़ानदान सॉरी न कंहिं रीत रस्म जी, न ख़ानदान जी, या ख़ानदान जो त ख़ैर उनखे सपोर्ट बि आहे, पर उनखे न जेल जी परवाह आहे, न कंहिं ताक़तवर जी परवाह आहे। इश्क थींदो ई ईअं, इश्क थींदो ई बेपरवाह आहे। परवाह जंहिं कई त उहो इश्क किथां जो थियो। त हू अहिड़ो भरपूर किरदारु तख़लीक़ कयो वियो आहे, जंहिंखे ॾिसी वाक़ई। ॿियो इहो त हिन नाविल जो जी सीरियसनेस, उहा शुरू खां वठी आख़िर ताईं हिकु संजीदा, इंतिहाई संजीदा नाविल आहे। किथे को जुमिलो अहिड़ो कोन थो नज़र अचे जेको मयार खां घटि हुजे, जेको कंहिं तरीक़े सां ईअं लॻे थो त राइटर जेको आहे उहो उर्दू में चवंदा आहिनि डूब के लिखा है,
पंहिंजो पाण खे उन किरदार में गुम करे छॾियो आहे। ऐं मूंखे उहे किरदारी नाविल जेके मूं पढ़िया आहिनि ऐं जिन किरदारी नाविलनि मूं ते असरु छॾियो आहे, त उन असरु छॾण में आउं जॾहिं चवंदो आहियां त मूंखे जेकॾहिं किरदार को नाविल पढ़ी ऐं अखियुनि में लुड़क अची वञनि त यकीनन उन नाविल लिखंदड़ उछंगारूं ॾेई रुनो हूंदो, तॾहिं त मुंहिंजे अखियुनि में लुड़क आया आहिनि, जे न त कंहिंजे अखियुनि में ईअं लुड़क नथा आणे सघजनि। ऐं मूंखे लॻे थो अदी पाण ॿुधाईंदी ऐं सही आहियां या ग़लति, त किन जॻहियुनि ते मूंखे ईअं थियो त अदी ही जेको लिखे पई उहो पैन जी मस सां कोन पई लिखे, पर उहो पंहिंजी रत जी मस सां लिखे पई। उहे जेन्युइन जज़्बा मूंखे नज़र आया जेके जीअरे जाॻंदे किरदार में हूंदा आहिनि। किरदार में किथे बि तसन्नो कोन्हे, किरदार उहो जेको अखियुनि सां नज़र अचे त हीअ अखियुनि सां नज़र ईंदड़ किरदार आहे। हिन किरदार जूं पंहिंजूं थोरी घणियूं ख़ामियूं हूंदियूं नाविल जूं आहिनि जिन ते आउं अचां थो, पर इहे ॿ किरदार इलाही भरपूर आहिनि। ऐं जी सपोर्टिंग किरदार बि जेको कबीर हिन जो शिबली जो आहे, सपोर्टिंग किरदार एतिरा पावरफुल न हूंदा आहिनि जेतिरो शिबली जो किरदार आहे। आमतौर ते सपोर्टिंग किरदार सिर्फ़ु किरदार कहाणी खे अॻिते वधाइण जे लाइ हूंदा आहिनि, पर ही ईअं सम्झो त मंसूर रुगो मंसूर हिकु कोन्हे, हुन कई मंसूर तख़लीक़ कया आहिनि, हुन पाण जहिड़ा माण्हू तख़लीक़ कया आहिनि। त हू ईअं लॻे थो त शिबली जेको आहे उहो कापी आहे मंसूर जी, ट्रू कापी आहे। जीअं हिकिड़ो जुमिलो बि मूंखे यादि अचे थो त असली जेको असल मंसूर हलाज ऐं अबू बकर शिबली जी ॻाल्हि जो बि ज़िक्र आहे त अबू बकर शिबली चयो त मंसूर खे फांसी चाढ़ियो वियो ऐं मूंखे बि माण्हू फांसी चाढ़े छॾींदा, पर मूंखे मुंहिंजी दीवानगी बचायो ऐं मंसूर खे पंहिंजी अकल मारायो। त मंसूर जेको आहे उहो दाना हो, दानाई, अकल न पर दानाई, त हू दाना हो, उनखे पंहिंजी दानाई मारायो, मूंखे पंहिंजी दीवानगी बचायो। त हिते जेको आहे उहो दीवानू न आहे, पर हिते ही बि दाना आहे, शिबली बि दाना आहे हिते, ऐं उहो बि मंसूर जी जहिड़ो ई ताक़तवर किरदार आहे। ॿियूं कुझु शयूं, हाणे कुझु सवाल पैदा थियनि था हिते त आराधनी जो ऐं मंसूर जो इश्क जो बुनियाद छा आहे? छा आराधनी मंसूर जे ख़्यालनि मां मुतासिर थी आहे या रुगो ख़्वाबनि जे बुनियाद ते थी आहे? नाविल में जेको बुनियाद आहे उहो आहे ख़्वाब, ॿिन्ही जे इश्क जो बुनियाद आहे ख़्वाब। ऐं ख़्वाबनि वारो माण्हू जॾहिं हक़ीक़त में मिली वियो आहे त पोइ हुन जा ख़्याल मिलण या न मिलण सानवी हैसियत अख़्तियार करे वञनि था। पर हिते इतफ़ाक़ इहो आहे त उन मंसूर जा ख़्याल बि ओड़ा ई आहिनि जेके आराधनी जा पंहिंजा ख़्याल आहिनि। आराधनी अॻे ई इन फ़िक्र मां वाक़िफ़ आहे, छो जो हू नंढे हूंदे खां मंसूर जो किताब पढ़ी रही आहे ऐं उन किरदार मां अॻे ई मुतासिर आहे। तंहिंजे करे मुंहिंजे नज़र में त इश्क जो बुनियाद ख़्वाबनि जे बजाय ख़्यालनि ते हुजे हा त वधीक बहितर, यानी मंसूर जे फ़िक्र खां हू वधीक मुतासिर थिए हा। पर हिते जेको मुतासिर हुजण वारो जेको तासुर आहे उहो वधीक जेको आहे उहो ख़्वाबनि ॾांहुं हुजे थो। हा, इते जेकॾहिं असां स्टॉप नथा करे सघूं, पोइ असांजो ज़हन मंतकी इस्तदलाली ज़हन असांजो सोचणु शुरू करे थो त ख़्वाबनि जे ज़रिए ॿिन्ही खे ख़्वाब ईंदा हुआ ऐं ख़्वाबनि जे ज़रिए जेकॾहिं मुलाक़ात थिए थी ॿिन्ही जी, त पोइ त इहो प्री डिटर्मिनेशन थी वई, यानी ख़्वाबनि जे ज़रिए का कुवत, का अकुल खां मावरा कुवत, का सुपर नेचुरल कुवत अहिड़ी आहे जेका ॿिन्ही खे मिलाइणु चाहे थी ऐं हुन मिलायो आहे। हाणे जॾहिं सुपर नेचुरल कुवत ॿिन्ही खे मिलायो आहे त पोइ किरदारनि जो हुन में कहिड़ो कमाल आहे? हाणे जंहिंखे ख़ुदा मिलाए पियो ॿिनि किरदारनि खे ऐं ख़ुदा जी मंशा जे मुताबिक़ हू ॿई किरदार कमु कनि पिया, त पोइ हुननि किरदारनि जो पंहिंजो रोल छा वञी रहियो? त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो अहिड़ो सुवाल आहे जेको नाविल जी माहियत
चेंज करे थो, छो जो नाविल में ऐं किसे में बुनियादी फ़र्क़ ॿ टे आहिनि, पर हिकिड़ो या ॿ आउं ॿुधायां थो। हिकिड़ो इहो आहे त नाविल जो जेको किरदारु आहे उहो तब्दील थिए थो, उहो ट्रांसफॉर्मेशन मां गुज़रे थो, यानी परफेक्शन ॾांहुं वधे थो, या वरी उबतो थिए थो। डार्क नाविलनि में वरी बहितर माण्हू मां बेकार माण्हू थियो वञे, ऐं बहितर नाविल में हल्के जहिड़े तहिड़े माण्हू मां वॾो माण्हू थियो वञे, तब्दील थिए थो किरदारु हिते। ऐं पर किसे में ईअं हूंदो आहे त किरदार तब्दील न थींदा आहिनि, किरदार ॼमंदे जाम हूंदा आहिनि, ओड़े जा ओड़ा हूंदा आहिनि, उनमें सभु जेके आहिनि ताक़तूं जेके शुरू खां हुयूं आख़िर ताईं उहे रहनि थियूं। त मंसूर ऐं आराधनी बि किथे थोरो तब्दील ज़रूरु थियनि था नंढी लेवल ते, पर मंसूर ऐं आराधनी ॿई ॼमंदे जाम आहिनि, ॿई परफेक्ट आहिनि शुरू खां ई। ऐं जॾहिं शुरू खां ॿई परफेक्ट आहिनि त हू किथे उन्हनि खे तब्दील थियण जी ज़रूरत कोन थी पवे। हू बना बनाया माण्हू आहिनि। बना बनाया माण्हू जेके हूंदा आहिनि उहे नाविल में न हूंदा आहिनि, हूंदा आहिनि त किथे घटि हूंदा आहिनि, उहे किसनि में हूंदा आहिनि, दास्तान में हूंदा आहिनि। ऐं ॿियो दास्तान में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, उनमें तक़दीर परस्ती घणी हूंदी आहे, क़िस्मत घणी हूंदी आहे, उनमें मौजज़ा घणा हूंदा आहिनि, उनमें इत्तफ़ाक़ात घणा हूंदा आहिनि। किसा तव्हां बि पढ़िया हूंदा, दास्तान मूं बि पढ़िया आहिनि, आतिम ताई, मुमताज़ दमसाज़, जान आलम जो किस्सो, बुलबुल आज़ार दास्तान, तिलस्म में होशरुबा, ये अलफ लैला, उन्हनि में इहे शयूं आहिनि। ऐं उते दास्तान में इहे शयूं इंतिहाई ज़रूरी आहिनि, इहे दास्तान जी सूंह आहे। पर नाविल में इहे शयूं नाविल जी सूंह न आहे, तक़दीर परस्ती नाविल जी सूंह न आहे, प्री डिटर्मिनेशन नाविल जी सूंह न आहे, किरदारनि जो तब्दील न थियणु या किरदारनि जो मुकमिल परफेक्ट हुजणु शुरू खां ई, इहो बि नाविल जी सूंह न आहे। इहे कुझु शयूं आहिनि। ऐं बाक़ी हिकिड़ी जॻह ते, हिकिड़ी ॿिनि जॻहियुनि ते मूंखे ईअं थियो, महसूसु थियो त कुझु शयुनि जो वर्जाउ आहे। तसवुफ़ जो जेको फ़िक्र उहो बार बार सम्झायो जॾहिं वञे थो, केतिरनि जॻहियुनि ते साॻी लफ़्ज़ थोरा ॿिया हूंदा आहिनि पर ॻाल्हियूं साॻियूं हूंदियूं आहिनि, त उते मूंखे ईअं महसूसु थियो त विच ते नाविल जे तक़रीबन विच धारे या विच खां थोरो पोइ त नाविल सुस्त रवि जो शिकार थी वियो आहे। सुस्त रवि जो नाविल शिकार तॾहिं थींदो आहे जॾहिं वर्जाउ थींदो आहे, नाविल में रिपीटेशन थींदी आहे, तॾहिं नाविल जी कहाणी सुस्त थी वेंदी आहे। ऐं तेज़ कहाणी तॾहिं थींदी आहे जॾहिं उन में वरी एक्शन कुझु विधो वेंदो आहे, कुझु हालात जूं कड़ियूं तेज़ी सां हलणु लॻनि त उते थियनि थियूं। किन किन ॿिनि टिनि जॻहियुनि ते हल्के फुल्के अंदाज़ में मूंखे थियो त हिते ई थोरो नाविल जेको आहे उहो सिलो थी वियो आहे। बसि आउं पंहिंजी गुफ़्तगू हिते ख़तमु कंदुसि त सवाइ इन्हनि ॿिनि टिनि हल्कियुनि फुल्कियुनि शयुनि जे नाविल खे कुलियत में ॾिसणु खपे ऐं कंहिं बि शइ खे जुज़वी तौर ते कंहिं शइ जी न त उहा का राय जोड़े सघे थी जुज़वी शइ, ऐं न ई का ख़राबु शइ या सुठी राय, उनजी कुलियत में ॾिसबो आहे उनखे। हीअ जेके असां नाविल जा अंसर ॻाल्हायूं था, उहे नाविल जा अंसर जेके आहिनि उहे उनजा जुज़ आहिनि, ऐं हीउ नाविल जेको आहे उहो कुल आहे। हाणे कुझु ॿ या टे जेकॾहिं जुज़ असांजी पसंदि जे मुताबिक़ न हूंदा त इन जो मतिलबु इहो कोन्हे त उहो सॼे नाविल ते खे जी राय जेका आहे उन्हनि जुज़ जे बुनियाद ते थींदी। ओवरऑल कुलियत में हिन नाविल खे हिकु बहितर नाविल सम्झां थो, ऐं अदीब ॿियो नाविल बि लिखे पई, ऐं मूंखे उमेदु आहे त इहे जेके नाविल जूं कुझु बुनियादी शयूं असां ॿुधायूं आहिनि या कुझु ॿियूं बि शयूं शायदि रहिजी बि वियूं हुजनि, त उन्हनि ते तवजह ॾींदे वरी नए नाविल में उमेदु आहे त इन क़िस्म जी का शइ न हूंदी ऐं उहो नाविल इनशाला हिन खां बि वधीक बहितर साबित थींदो। महिरबानी। जी थैंक यू अकबर साहब। अच्छा हाणे जेको आहे सो असां
वटी असांजो तमामु प्यारो दोस्त आहे सिंधी ॿोली जो तमामु सुठो लेखक साईं रज़ाक सेठो साहब, उन्हनि सवाल कयो आहे। इहो सवाल असां मैडम खां पुछूं था, त मैडम इन सवाल जो जवाबु ॾियनि। मैडम, ही रज़ाक साहब पुछनि पिया त तसव्वुफ़ नज़रियो तहरीक या को लाड़ो आहे, अव्हां छा था सम्झो? इन हवाले सां तव्हां थोरो असांखे ॿुधायो त तसव्वुफ़ छा अव्हांजी नज़र में लाड़ो आहे, नज़रियो आहे या का तहरीक आहे? इहो रज़ाक साहब जो सवाल आहे, इन ते तव्हां कमेंट कयो त पोइ वरी असां ॿिया सवाल खणूं था। महिरबानी। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मां पहिरीं शइ ॿुधाए चुकी आहियां त जीअं तसव्वुफ़ खे असां वटि इंटरप्रेट करे उनखे जेको आहे सो पहुचायो वियो आहे दरगाहनि ताईं, ऐं हिकिड़ो रवायती तसव्वुफ़ प्रैक्टिस थिए थो। पर बुनियादी तौरु जेको जंहिं तसव्वुफ़ खे मूं सम्झो आहे, तसव्वुफ़ हिकिड़ो इंसान परस्त नज़रियो आहे जेको दीवारनि खे घेराए थो। ऐं मां सम्झां थी त अदा अकबर तमामु सुहिणे तरीक़े सां उनजी हिकिड़ी वज़ाहत बि कई आहे। हाणे इहो नज़रियो आहे ऐं नज़रियो ई तहरीकनि खे जनम ॾींदो आहे। तंहिंजे करे असां हिन मां ठीकु आहे न, त हा, तंहिंजे करे नज़रियो न हूंदो त तहरीक न हूंदी। तंहिंजे करे हिननि ॿिन्हिनि जो हुजणु तमामु लाज़मी आहे। तव्हां जॾहिं कॾहिं हिन नावल खे पढ़ंदो त नावल जे अंदरि तव्हां ॾिसो त बुनियादी तौरु इहो सॼो नज़रियो आहे जेको अचे थो नावल जे अंदरि, ऐं पोइ वरी हमा ओस्त तहरीक उन मां जनम थी वठे। सो इहे ॿई लाज़िम आहिनि। तंहिंजे करे इन ॿिनि खे असां कढी नथा सघूं। तहरीकूं नज़रियनि जे बुनियादनि ते हलंदियूं। त तसव्वुफ़ छो त मां जेको तसव्वुफ़ खे तव्हां सभिनीनि जी तसव्वुफ़ जेको आहे पढ़ियल आहे, पर मां हिकिड़ा 5 साल हिन खे जहिड़े जीअं मां इहो अर्ज़ु कयो त मां पोइ सभ खां पहिरीं मां पंहिंजी नौकिरी छॾी, छो त मूंखे इहा ख़बर हुई त नौकिरीअ सां गॾु ई कमु मुंहिंजो न थी सघंदो। ऐं जेतिरो ई डिमांडिंग वर्क हुओ पूरे पाकिस्तान में ट्रेवलिंग करणु, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मां माधूलाल शाह हुसैन जे दरवाज़े ते वेही मां उहो सभु कुझु ॾिठो आहे। मां बुल्ले शाह, माना मूंखे अंदरि घिरण न ॾिनो वियो आहे। उहे सभु शयूं मां वेठरी आहियां पाण ते, मां उहो महसूसु कयूं आहिनि। त उनजे करे मां सम्झां थी त जेको आहे सो ही उहो नज़रियो आहे ऐं जेको हिन वक़्त जी जेका हिकिड़ी इंतिहा पसंदी जी हिकिड़ी धारा आहे, त ॿिए पासे वरी बि सॼी इहो फितरी निज़ाम आहे। हिकिड़े पासे उहा धारा हूंदी त ॿिए पासे हीअ धारा ज़रूरु हलंदी जेका शुरू खां वठी हली आहे। त इहो ई नज़रियो, इहो जॾहिं हिकिड़े तहरुक जे उन में ईंदो त इहो चैलेंज कंदो, इहो स्टेटस को खे चैलेंज कंदो, इहो हिन हलंदड़ निज़ाम खे कंदो। मां इन ते इन लाइ बि घणो नथी ॻाल्हायां जो तमामु सुठे तरीक़े सां अदा ॻाल्हाए चुका आहिनि त इन जे अंदरि इहो सभु शइ जेका आहे उहा कीअं हिन में ॾिठी वई आहे, ऐं बिल्कुलु इनखे बिल्कुलु शहूरी तौर सां इन जे अंदरि जेके बि उहे एलिमेंट्स जेका समाज में हलनि था, छो त हिन नावल जे अंदरि तव्हांखे इहो किथे बि एलिमेंट न मिलंदो त दुनिया तर्क आहे, दुनिया खे छॾिणो आहे। हीउ नज़रियो समाज या फ़र्दनि खां बग़ैर तव्हां हिन खे हलाए सघो था। त इहो ई बुनियादी नज़रियो आहे त हीउ समाज आहे, ऐं समाज में इहो नज़रियो हूंदो, ऐं उहो नज़रियो जेको दीवारूं किराईंदो, जेको बॉक्सिस मां कढंदो, जेको पर्सनल गार्ड्स वारे कॉन्सेप्ट मां कढंदो, ऐं उन खां पोइ दुनिया में जेको आहे उहो अमन बर्दाश्त जहिड़ी जेका जंहिंजी असांखे हिन वक़्तु सख़्तु ज़रूरत आहे, ऐं जेका बर्दाश्त ऐं अमन उन खां बग़ैर जीअं असां वटि हिकिड़ो जवाबु हिकिड़ो असां हर वक़्तु ईंदो आहे, इहो छो असां करियूं, असांखे मॉडर्न वर्ल्ड खपे, असां मॉडर्न वर्ल्ड में बिल्कुलु असांखे मॉडर्न वर्ल्ड खपे, पर बिना अमन जे तव्हां कहिड़ो मॉडर्न वर्ल्ड ठाहींदो, ऐं उहो हिन जो बुनियादी उसूल आहे। जी महिरबानी। इहो जीअं रज़ाक साहब पुछियो न सवाल, तमामु सवाल वक़्ताइतो आहे, त आउं वरी इन जो ईअं मिसाल ॾियां थो त कम्यूनिज़म हिकु नज़रियो आहे, ऐं तरक़ी पसंद तहरीक जेका हुई उहा हिकु तहरीक हुई, ऐं वरी उन में जेको समाजी हक़ीक़त निगारी आहे उहो हिकु लाड़ो आहे। त लाड़ो जेको आहे उहो तहरीक जो पुटु आहे, ऐं तहरीक जेका आहे उहा वरी नज़रिए जी धीउ आहे। इहे टई शयूं पाण में इंटर रिलेटेड आहे। जी साईं।
अच्छा, अकबर साहब जेको आहे सो असां वरी जीअं थोरो वरी मटीरियलिस्टिक ऐं इथियस्टिक पॉइंट ऑफ व्यू रखंदड़ आहियूं त असांखे वरी इहो शयूं थोरियूं एतिरियूं अपील न कंदियूं आहिनि, ख़ासि करे तसवुफ़ खे जेको आहे मूं पढ़ियो आहे त उन हवाले सां इहो मूंखे जेको आहे सो किथे न किथे लॻे थो, चाहे उहो क्रिश्चियन सेंटलीहुड हुजे। आवाज़ अचे पियो अकबर साहब? जी बिल्कुलु बिल्कुलु जी हा हा, क्रिश्चियन सेंटलीहुड हुजे या जूइश जेको कबाला आहे या जेको आहे सो पंहिंजो मुस्लिम सूफ़ीज़म हुजे, जंहिंखे अंग्रेज़ी में मिस्टिसिज़म बि चयो थो वञे, त इहो किथे न किथे माण्हू खे फरारियत वारो रस्तो नथो ॾेखारे। इन हवाले सां तव्हांजो छा कमेंट आहे? छो जो असां जेके वधीक मटेरियलिस्टिक अप्रोच रखंदड़ आहियूं ऐं जेको इस्लामी जेको सूफ़ीज़म आहे उन जे हवाले सां चवंदा बि आहिनि, कुझु तारीख़दाननि जो इहो बि ख़्यालु आहे त इहो जेको आहे सो ॿिनि गिरोहनि जो पाण में जहिड़ो हो, उन मां वरी हिकिड़ो टियों गुरू पैदा थियो जंहिं इन्हनि ॿिन्ही गुरूहनि खां लातल की हासिल कई ऐं उहो गोशा नशीनी वठी ऐं इबादत ते ज़ोर ॾिनो हो। त तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? त छा इहो गोशा नशीनी वारो नज़रियो न आहे? जीअं मैडम ॻाल्हि थी करे त उहो हिकिड़ो तहरुक पैदा करे थो। तव्हां इन बारे में छा चवंदो? जी ऐं तव्हांखे ॿुधायां थो त तसवुफ़ खे विरहायो टिनि हिसनि में। हिकिड़ो हुनजो नज़रियो आहे त वहदतुल वजूद वारो जेको नज़रियो आहे त वजूद जेको आहे उहो पूरी काइनात में सिर्फ़ु हिकु आहे ऐं मैटर एंड आइडिया आर बोथ द सेम थिंग, ऐं देयर इज़ नो मैटर विदाउट आइडिया एंड देयर इज़ नो आइडिया विदाउट मैटर। तंहिंजे करे वहदतुल वजूद वारा चवनि था त काइनात में सिर्फ़ु हिकिड़ी शइ रही सघे थी, या मादो रही सघे थो या ख़ुदा रही सघे थो, ऐं जेके ॿ तव्हांखे शयूं नज़र अचनि थियूं इहे ॿ आहिनि कोन असल में, इहा हिकिड़ी ई शइ आहे। त इन ते इलाही बैत तव्हांखे छा लतीफ़ जा बि आउं ॿुधाए छॾिया। हिकिड़ो इहो आहे हुनजो फ़िक्री या नज़रियाती पहलू जंहिं ते बहस थी सघे थो। ॿियो वरी हुनजो आहे रिचुअल्स। रिचुअल्स खे कहिड़ो चइजे तरीक़ो सिंधी में लफ़्ज़, कोई मूंखे दोस्त ॿुधाईंदो रिचुअल्स खे छा चवंदा आहियूं असां सिंधी में? रस्मूं। रस्म रस्म या रवायत। हा, रवायत, रस्म। हाणे असां वटि तसवुफ़ में मुख़्तलिफ़ रस्मूं आहिनि। किथे वेही हिकिड़ा जेके आहिनि, जेके घणा मज़हबी माण्हू आहिनि, उहे मस्जिद में वेही ज़िक्र फ़िक्र कनि था ऐं चवनि था त असां फलाणा सूफ़ी आहियूं। सूफ़ियुनि जूं मुख़्तलिफ़ ब्रांचूं आहिनि। के वरी दरगाह ते रक़्स कनि था, चवनि था त असां जी रस्म जेका आहे उहा कलंदरी आहे, असां ही नचूं था, ही कयूं था। रस्म में तसवुफ़ न आहे। रस्म जेका आहे उहा जीअं मज़हबनि में घणनि फ़लसफ़े जे फ़िक्रनि में बि के रस्मूं अची थियूं वञनि। रस्म फ़िक्र न आहे, रस्म तसवुफ़ न आहे। रस्म खे बि हिकिड़े साइड ते रखो। फ़िक्र सां बि तव्हां भले इख़्तिलाफ़ कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। टी जेका शइ आहे उहा अहम आहे, उहो आहे रवैयो, बिहेवियर। जेको तसवुफ़ पैदा करणु चाहे थो उहो रिलेवेंट आहे। उहो बिहेवियर कहिड़ो? हिकिड़ो मां सवाल पुछां थो सभिनी खां, तव्हां तारीख़ में कॾहिं बि कंहिं सूफ़ी खे बादशाह थींदे ॾिठो आहे? कंहिं सूफ़ी खे हुकुमरान थींदे ॾिठो आहे? नो। इहो सूफ़ीज़म जेको आहे, जेके बि सूफ़ी रहिया आहिनि, इहे पंहिंजे वक़्त जी अपोज़िशन लीडर हूंदा आहिनि। चाहे मज़हबनि जा अपोज़िशन लीडर हुजनि, फ़िरक़नि जा अपोज़िशन लीडर हुजनि, या सियासत जा अपोज़िशन लीडर हुजनि। शाह लतीफ़ कलोड़नि जे दौर जो अपोज़िशन लीडर हो फ़िक्री हवाले सां। सचल मीरनि जे दौर जो। अहिड़े नमूने सां ॿिया जेके बि सूफ़ी आहिनि उहे पंहिंजे दौर जा, जे मूं चयो न, साहिब इक़्तिदार ऐं मसनद नशीन, उन्हनि ॿिन्ही जे अखियुनि में कंडो हूंदा आहिनि। जेकॾहिं तसवुफ़ जा माण्हू, हा, ही तव्हांखे मिलंदा, अॼु फलाणो
फलाणे तसवफ़ जा जेके ब्रांचिस आहिनि उन जो फलाणो अॼु मिनिस्टर थी वियो आहे, अॼु फलाणे जो चीफ मिनिस्टर थी वियो आहे, उहे आहिनि रस्मुनि वारा सूफ़ी। माज़रत सां उन जो सूफ़ीज़म सां को तालुक़ न आहे। रस्मूं आहिनि, भले जीअं वणे थी रस्म कयो, लेकिन हुनजो बिहेवियर, हुनजो जेको बिहेवियर आहे उहो वाइब्रेंट आहे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त हुननि जो बिहेवियर एंटी इस्टेब्लिशमेंट आहे। इस्टेब्लिशमेंट जो हिसो तव्हां कंहिं सूफ़ी खे थींदे न ॾिठो हूंदो कॾहिं बि तारीख़ में, कॾहिं बि। मंसूर अल हलाज हुजे या ॿियो केरु बि हुजे, हा उहे माण्हू थिया आहिनि जेके सिलसिलनि जा आहिनि। फलाणो सिलसिलो, उनजो सरबराह, उहो मराहतूं बि वठंदो, उहो जागीरूं बि वठंदो, उहो सभु कंदो। उहो तसवुफ़ न आहे। तसवुफ़ में रहबानियत कान्हे। इहा रहबानियत बि हिकु रस्म आहे जेका असां वटि, जीअं त तसवुफ़ इंटरनेशनल आहे, तसवुफ़ रुगो मुस्लिम कोन्हे। वेदानत, वेद प्लस अंत। वेद छा हुआ? 4 किताब मज़हबी किताब हुआ। वेद प्लस अंत, जॾहिं वेदनि जो अंत अची वञे, वेदनि खां पोइ कहिड़ी ॻाल्हि हुई त छा हो त उन वक़्त में जेके वेद पढ़ाईंदड़ उस्ताद हुआ, शाम जे टाइम ते कुझु मख़सूस शागिर्दनि खे घुराईंदा हुआ त अचो त तव्हांखे वेदनि जो मग़ज़ पढ़ायूं, ॿियूं शयूं न, जिस्म न। उहो जेको उन्हनि खे पढ़ाईंदा हुआ उहे खुफ़िया हूंदा हुआ, उनखे चवंदा हुआ उपनिषद। उपनिषद मां उतां जो जेको वेदांती फ़िक्र आहे उन जनम वरितो, जेको तसवुफ़ सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। पर जीअं त उन में हिंदू मज़हब जो असरु तमामु घणो हो, त हिंदू मज़हब में रहबानियत आहे, त उहा रहबानियत पोइ मुसलमाननि में बि अची वई ऐं हुननि त्याग वारो सिलसिलो शुरू कयो। त्याग तसवुफ़ में किथे आहे? कहिड़ा सूफ़ी वॾा हुआ जिन त्याग कयो? लतीफ़ जो वञी जेको हो लतीफ़ खे त्याग थोरी चई सघिजे थो। लतीफ़ त कहिड़नि कहिड़नि जोगियुनि सां किथां किथे पियो घुमियो, पियो दुनिया ॾिठई, मुशाहिदा कई। कहिड़ो हुन जलालुद्दीन रूमी त्याग कयो, कहिड़ो हुन शम्स तबरेज़ त्याग कयो? इहो त्याग न हो। उहो उहे वक़्त जे हुक्मराननि तोड़े मज़हबी इंता पसंदनि जे अख में कंडो हुआ ऐं अॼु बि आहिनि जेके सूफ़ी आहिनि त। पर असां वांगुरु फैशनी सूफ़ी जेके गले में रुगो रूमाल हिकिड़ो वेड़े या वञी भिटाई जे मफलरी सूफ़ी, असां सूफ़ी उहे न आहियूं न। जेको जेको तसवुफ़ आहे पहिरीं उहो असां रवैयो पाण में पैदा कयूं। असांजे वजूद मां कंहिंखे ख़तरो आहे? असां कंहिंजे लाइ चैलेंज साबित थिया आहियूं? न थिया आहियूं, पोइ छाजा सूफ़ी आहियूं? सूफ़ी आहे ई चैलेंज, ऐं सूफ़ी आहे ई मुसीबत जे मुंहं में। सूफ़ी उहो हुन मच ते फिरंदड़ हू आहे, पतंग आहे जंहिंजो मुक़दर सड़णु आहे। सूफ़ी त सड़े थो, किथे आहे, किथां आया बाबा सूफ़ी जेके सड़नि? तव्हां फैशनी सूफ़ी ॾिठा आहिनि असां जहिड़ा, तॾहिं पिया ईअं चओ। थैंक यू। महिरबानी अकबर साहब, पर इहो हिकिड़ो ढिघो बहस आहे ऐं ख़ासि करे मटीरियलिस्ट ऐं जेके स्पिरिचुअलिस्ट आहिनि उन्हनि जे विच में इहो अक्सर हलंदो रहंदो आहे इहो बहस। ऐं हीअ असांखे जेको आहे सो असांजो तमामु प्यारो मान वारो साईं आहे, साईं नियाज़ पंवर साहब, जेके सिंधी ॿोली जा मशहूरु सहाफ़ी ऐं जेको आहे सो नसर नवीस ऐं शाइर आहिनि, उन्हनि कमेंट कयो आहे। असां उन्हनि जो कमेंट वठूं था। अकबर लगारी साहब जे नाविल ते सुठी स्टडी, सुठी ओक डोक। संदसि गुफ़्तगू सिर्फ़ु हिन नाविल ताईं महदूद न आहे, पर नाविल जी टेक्निक ते संदसि गुफ़्तगू घणनि लाइ ॼाण जो ज़रियो बणिबी। जी बिल्कुलु नियाज़ साहब, बिल्कुलु अकबर साहब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असांखे नए एंगल्स खां सोचण ते मजबूर कंदी, ख़ासि करे नाविल जे हवाले सां। ऐं जेके नाविल लिखंदड़ आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो रहनुमाई ॾींदी। अच्छा, हिकिड़ो ॿियो कमेंट आयो आहे जेको आहे सो उहो सनम जागीराणी असांजे लेखक आहिनि ऐं उहे लिखनि थियूं त अकबर साहब जी गुफ़्तगू तमामु घणी मालूमाती आहे, सिखण जो मौक़ो मिले थो। जी बिल्कुलु। अच्छा दोस्तो, असांजे इन लाइव स्ट्रीम खे तव्हां शेयर कंदा हलो महिरबानी करे, जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचंदी रहे। ऐं दोस्तो, हिते हिकिड़ी अनाउंसमेंट असां कंदा हलूं त ईंदड़ हफ़्ते असां जेको आहे सो साईं ज़फ़र जुणेजो साहब जे नाविल उजामियो ॿरां ते जेको आहे सो लाइव स्ट्रीम कंदासीं।
उहा असांजी नए साल जी पहिरीं स्ट्रीम हूंदी ऐं ही जेको आहे सो अॼु असांजे 2023 जी आख़िरी स्ट्रीम आहे जेका असां घणे भाङे मूंखे लॻे थो त तसवुफ़ ते ई वञी एंड कंदासीं। ऐं इन हवाले सां जेको आहे सो महिरबानी करे हिन स्ट्रीम खे शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाईंदा हलो जीअं ईंदड़ स्ट्रीम्स जी अव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी रहे। असां मैडम ॾे हलूं था ऐं अख्तर बि काफ़ी देरि खां चुप वेठा आहिनि। मैडम इजाज़त हुजे त अख्तर खां तसवुफ़ जे हवाले सां थोरो क्वेश्चन वठूं, पोइ तव्हां ॾे अचिजे। जी बिल्कुलु बिल्कुलु। हेलो अख्तर, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी मूंखे अचे पियो आवाज़। अख्तर, तव्हां इहो तसवुफ़ खे कीअं था ॾिसो? हिकु लाड़े तौरु था ॾिसो, तहरीक तौरु, या उहो जेको आहे सो नज़रियो आहे? ऐं पाण अक्सर इन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। मुंहिंजो घणे भाङे मटेरियलिस्टिक पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे, ऐं तव्हांजो इन हवाले सां कहिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे? महिरबानी करे तव्हां असांखे उहो ॾिजो। मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां अकबर साहब सुठे नमूने ॻाल्हायो आहे, ऐं उन खां अॻु में मैडम ज़ुबैदा जेको आहे उहो बि ॾाढो सुठो इन खे बयानु करे वई आहे। ज़ाहिर आहे असां वटि जेके शयूं आहिनि, ही जेको ख़ितो आहे असांजो, उहो अॼु खां इंतिहा पसंदी जी ज़द में कोन्हे, उहो वॾे वक़्त खां इंतिहा पसंदी जी ज़द में रहियो आहे। ऐं जिते पोइ उन खे मोह ॾियण जो जॾहिं मुख़्तलिफ़ जॾहिं रस्ता निकिरनि था, त पोइ उन में को न को ज़िंदगी पंहिंजो बि रस्तो ठाहे वठंदी आहे। पोइ मुख़्तलिफ़ शयूं जेके से अचनि थियूं। आउं सम्झां थो तसौफ़ खे तव्हां नज़रियो चओ, जेको बि उनखे नालो ॾियो, पर हिकिड़े इंतिहा पसंदाणे समाज में उहो हिकिड़ी आड या हिकिड़ी रंडक जो किरदारु अदा करे थो, ऐं उहो उन खे मोह ॾियण जो हिकिड़ो बहितरीनु जेको सो हथियार आहे। छाकाणि त असां सिंध जे ई पस मंज़र में ॾिसूं, जेकॾहिं असां वटि जेका आहे उहा तसौफ़ जूं रवायतूं या थोरो सेक्युलरिज़म वारो पासो न हुजे, त असांजो हाल बि जेको आहे पंजाब में जेको इंतिहा पसंदी जी लहर आहे ओड़ो ई हुजे आहे। पर जीअं त असां वटि इहे सभु शयूं जेके आहिनि उहे शाइरी जी सूरत में ऐं उन तसौफ़ जा जेके रवैया आहिनि उहे असांखे मिलनि था। जीअं अकबर साहब ज़िक्र कयो, उहे रस्मूं या उहे रीतूं। ऐं एसि ताईं जो असांजे जेके समाज में के अहिड़ा बि किरदार रहिया आहिनि जेके उन्हनि सभिनी मज़हबी मतभेद खां मथां रहिया आहिनि। उन्हनि माण्हुनि खे बि जेको सो उन्हनि अवाम खे या पंहिंजे आसे पासे जेके माण्हू रहिया आहिनि उन्हनि खे बि इन्हनि शयुनि खां मथां करे ट्रीट कयो आहे। त इहे शयूं जॾहिं असीं ज़ाहिर आहे बहस आहे हिकिड़ो, ऐं उन में हिकिड़ा मटीरियलिस्ट आहिनि जेके उन्हनि जो हिकिड़ो अलॻि पॉइंट ऑफ व्यू आहे, जेके सूफ़ी आहिनि या इन नज़रिए जा प्रचारक आहिनि उन्हनि जो वरी हिकिड़ो अलॻि नज़रियो आहे, उन्हनि जो अलॻि हिकिड़ी ॻाल्हि उहे अलॻि ॻाल्हि कनि था। पर ज़ाहिर आहे इहे शयूं बहस तलब आहिनि ऐं इहे बहस जेके से हलंदा बि रहंदा। पर वरी बि ॻाल्हि इहा ई आहे त उन्हनि जी चङाइनि खे असांखे जेको आहे उहो अपनाइणो पवंदो। ज़ाहिर आहे तसौफ़ में खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांखे खोड़ सारियुनि शइ इंतिहा पसंदि जे लाड़नि खां बचाइनि थियूं, उहे असांखे रवादारी फराहम कनि थियूं, उहे सहप जो मादो असां में जेको आहे उहो बि ॾियनि थियूं। ऐं जीअं अकबर साहिबु कयो त उहो हिकिड़ो जीअं सूफ़ी हूंदा आहिनि उहे चैलेंजिंग हूंदा आहिनि पंहिंजे वक़्त जी इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु। उन्हनि सदाईं टकराव खाधो आहे, उन्हनि सदाईं जेको आहे उहो पाण खे क़ुर्बान कयो आहे। ऐं उन वक़्त जूं जेके बि हालतूं रहियूं हुजनि उन में उहे ॿिए पासे थी बीठा आहिनि, लीके जे हुन पार बीठा आहिनि। त आउं सम्झां थो इन खे असांखे मजमूई तौर ते ॾिसणो पवंदो। ऐं उनखे जेकॾहिं तव्हां रुॻो असीं उन्हनि जे उन्हनि जुज़ियात में वञी जेकॾहिं ॾिसंदासीं त पोइ त घणियूं शयूं आहिनि जेके उहे असांखे उन में पेश करणियूं पवंदियूं। ऐं इहो ई बसि चई सघां थो। जी महिरबानी अख्तर। ऐं असां सां गॾु असांजे सिंधी ॿोली जी मशहूरु अफ़साना निगार मैडम फरज़ाना शाहीन बि गॾु आहिनि। उन्हनि चयो आहे त शानदार नॉवल ते ज़बरदस्त सेशन। जी मैडम थैंक यू, तव्हां असां
सां गॾु आहियो। थैंक यू वेरी मच मैडम। अच्छा मैडम ज़ुबैदा खां असां पुछूं था त हिन नॉवल जे हवाले सां उहो ई अकबर साहब वारो सवाल मां तव्हां खां पुछंदुसि त तव्हांजी अखियुनि में भला ॻोढ़ा आया ऐं उहे किथे किथे आया, महिरबानी करे उन हवाले सां। ॿियो इन में तव्हां जेको आराधनी जो किरदारु आहे उहो कंहिं तां इंस्पायर थियल आहे किरदारु या उहो फिक्शनल किरदारु आहे, इन हवाले सां मैडम असांखे ॿुधाइजो। असां दोस्तो हीउ असांजो हिन स्ट्रीम जो जेको आहे सो आख़िरी राउंड हली रहियो आहे ऐं असां वटि बाक़ी वधि में वधि 10 मिंट आहिनि, उन खां पोइ असां हीअ स्ट्रीम एंड कंदासीं। मैडम प्लीज़ तव्हां पंहिंजो इन हवाले सां ॿुधाइजो, कमेंट ॾिजो। महिरबानी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां पहिरीं ॿुधाए चुकी आहियां त मंसूर खे बयानु करणु उनजे इश्क खे बयानु करणु लाज़मी हो। त आराधनी जेको आहे उहो मंसूर जो इश्क आहे ऐं यकीनन हिन नावल में हिकिड़ो फिक्शनाइज़ किरदारु आहे। ऐं ॿी जेका तव्हां जो जेको सुवाल हुओ जेको अदा अकबर पुछियो, ॾिसो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे अदा अकबर जेका ॻाल्हि कई, छो त अदा अकबर सां जेको आहे सो हिकिड़ो पुराणो वास्तो रहियो आहे, असांजूं गुफ़्तगू बि रहियूं आहिनि। यकीनन अदा मुंहिंजे मिज़ाज या ॿियनि शयुनि खां बि वाक़ुफ़ु आहे, त जेको आहे सो हुन ज़रूरु हिन जे अंदरि जेका शइ महसूसु कई आहे उहा तमामु अहम आहे। मां तव्हांखे हाणे ॾिसो तव्हां मटीरियलिस्ट हुजण जी ॻाल्हि पिया करियो, सूफ़ीअ वटि हर माण्हू क़ाबिल क़बूल आहे। तव्हां मटीरियलिस्ट बि सूफ़ी तव्हांखे प्यारु कंदो हर क़िस्म जो, छो त असां वटि ॿिनि क़िस्मनि जा हिन वक़्तु जेको मां महसूसु करियां थी, हिकिड़ी एक्सट्रीम आहे जेका मज़हबी माण्हुनि जी आहे, ॿी एक्सट्रीम उहा आहे जेको पाण खे सेक्युलर ऐं लिबरल चवे थो। विच ते मॉडरेट हुजण जे लाइ, छो त हे ॿई धाराऊं सफ़ा एक्सट्रीम पई वञनि, त मॉडरेट हुजण जी जेका धारा आहे जेको समाज जे ॿिनि पासनि खे खणी हली सघे थो, उहो सूफ़ीअ जी जो आहे तसव्वुफ़ जी धारा आहे। सो हुन जे करे इहे सभु इन समाज जो हिसो आहिनि। इहे अॼु जी शइ न आहे, जॾहिं खां समाज जुड़ियो आहे इहे सभु जेके माण्हू जेके इन क़िस्म जा ख़्यालात रखनि था उहे हलनि था। मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त हिन नावल में जेको सफ़र मूं तय कयो आहे उहो बिना उन अहसास जे नथो तय करे सघिजे। एॾा पंध करणु ऐं यकीनन असां इन समाज में रहूं था, ख़ासि करे मां हिकिड़ी औरत आहियां ऐं इन समाज में असां वटि औरत जे लाइ हिकिड़ा ख़ासि कंपार्टमेंट ठहियल आहिनि। उन में वञी इहो सभु कुझु करणु ऐं हिकिड़ी दरगाहनि ते वेह रहणु ऐं केरु सुञाणे बि नथो, उनखे इहा ख़बर बि न आहे इहा माई आहे, इहा केरु आहे, किथां खां आया, उहे सभु शयूं उन मां उहो ई माण्हू गुज़री सघे थो जेको हिन अहसास खे। मां सिर्फ़ु तव्हांखे 2 शयूं ते ज़रूरु कोट कंदसि, मुंहिंजे ख़्याल में पोइ शायदि मां ॻाल्हाए बि न सघां। त हिन जो जॾहिं मां हाणे इहो तव्हां इनखे रूहानियत जो पासो सम्झो छा सम्झो, पर इहो मूं तां गुज़रियो आहे, तंहिंजे लाइ मूं वटि इहो अहम आहे। त जॾहिं मुंहिंजो चैप्टर नंबर 11 पे लिखियो, बाब 11 पे लिखियो जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह ते जेको थी वियो आहे, त उन वक़्तु जॾहिं मां उन जुमिलो आहे त जेका धरती आहे उहा साकन थी वई, एग्ज़ैक्टली उन वक़्तु सिॼ गिरणु थियो, उन ई वक़्तु। हाणे इहा उन वक़्तु या फितरत कीअं हली मूंखे ख़बर न आहे। हाणे इहो को ईअं जुमिलो न हुओ, बिल्कुलु बि न हुओ त हिन वक़्तु थिए त मां हीउ जुमिलो लिखां, इहो मुमकिन ई न आहे। तख़लीक़ सोची सम्झी वे उहे जुमिला नथा तराशजनि ऐं इहो बिल्कुलु इहो ई थियो त उहो शइ थी। ऐं जॾहिं मूं हुन जो आख़िरी 40 चैप्टर पूरो कयो हुअमि जिते मंसूर खे शहीद कयो वियो आहे ऐं उहो ख़तमु थो थिए मकलीअ में, जॾहिं आराधनी हुनजे मड़ सां गॾु वेठी आहे ऐं उहो तारो जेको सॼे आराधनीअ जे ॼमण खां वठी आख़िर में नावल में जॾहिं मंसूर जे क़बर ताईं उहो तारे जो हिकिड़ो किरदारु आहे, छो त ही शुरूआती बिश्नो अज़ीमा थिए थी, का शइ जेका हुन मां टुटी आई ऐं उहा कीअं पंहिंजे दर्द में हले थी। मां हिन जो आख़िरी चैप्टर लिखी वरितो, मूंखे लिटरली इहो थियो मुंहिंजो साहु बंदि थी वियो। उहो दिसंबर जो महीनो हुओ ऐं मुंहिंजे घर में जेको आहे सो इहो बाहि जो रोश जेको फायर प्लेस थींदो आहे इहो हलियो थिए, पर
उन में मूंखे इहो महसूस थियो त मां घर जा सभु दर खोलिया, मुंहिंजो साह बीह वियो आहे। ही नावल अंदरि चीरे लिखियो वियो आहे। सो उहो यकीनन जंहिंजे अंदर में अहसासु हूंदो उहो इन नावल खे जे अंदरि उहो सॼो दर्द, उहा सॼी तकलीफ़ उहो महसूस करे सघिजे थो। सो बस मां एतिरो चवंदसि। बाक़ी अदा तव्हां तमामु सुठो इन ते असां हिकिड़ो त जेको आईंदा नावल लिखण जे लाइ मूंखे फीडबैक मिलियो आहे, छो त का बि शइ दुनिया में परफेक्ट न हूंदी आहे, उन में ज़रूर का अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। छो त हिकिड़ो जेको लेखक आहे उहो लेखक पंहिंजे नज़रे सां शयूं सही करे लिखे पियो, ऐं पोइ जेके रीडर्स आहिनि उहे पंहिंजे अख सां उनखे पढ़ंदा। त इहो हिकिड़ो फीडबैक मुंहिंजे लाइ तमामु सुठो आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त आराधनीअ ते हिन तरीक़े सां डिस्कशन थिए, ऐं तव्हां सभिनीनि ॾिठो आहे थी। थैंक यू मैडम। अच्छा, ये असांजो तमामु प्यारो दोस्त आहे उस्ताद निज़ामानी साहब, उन्हनि कमेंट कयो आहे त बाब इसरार नाविल तुर्की जे नाविल निगार अहमद अमीद जो लिखियलु आहे, जेको शम्स तब्रेज़ ऐं रूमी ते लिखियलु आहे। तसव्वुफ़ जे मौज़ू ते लिखंदड़ नाविल निगारनि खे पढ़णु घुरिजे। जी बिल्कुलु उस्ताद साहब। उन खां अलावा मूं हिकिड़ो अंग्रेज़ी नाविल पढ़ियो हो, रूमीज़ डॉटर। उहो मोरेल शायदि ईअं का जर्मन माई हुई, उनजो नाविल लिखियलु आहे, उहो बि तमामु सुठो आहे। ऐं उन खां अलावा शम्स तब्रेज़ ऐं रूमी जे हवाले सां 40 रूल्स ऑफ लव्स जेको आहे एलिफ शफ़क़ जो, उहो जेको आहे सो शम्स तब्रेज़ ऐं रूमी जे हवाले सां लिखियलु आहे। ऐं अंग्रेज़ी में त रूमी ते ख़ासि करे तमामु घणो कमु थियो आहे, फिक्शन में बि ऐं नॉन फिक्शन में बि। ऐं ईअं नज़र अचे थो त हिकिड़ी वेव आहे जेका आई आहे, ऐं शायदि उहो तुर्की में मुंहिंजे ख़्याल में जेको फताह गुलन हो, उन जी जेका तहरीक हुई, उन खां पोइ इहो जेको तसव्वुफ़ ऐं सूफ़ीइज़म ते घणो जेको आहे सो ज़ोर ॾिनो वियो। अच्छा, हाणे जेको आहे सो असां वटि बाक़ी आख़िरी कुझु मिनट्स बचा आहिनि। अकबर साहब। मैं सिर्फ जी इहो जी जी ॿुधायां मैडम। त बेसिकली बाब इसरार जेको आहे द गेट ऑफ दरवेश जो तर्जुमो थी वियो आहे, ऐं मां सम्झा थी इहो तमामु बहितरीनु नावल आहे, ऐं मां वाक़ई सेकंड कंदसि त इन नावल खे पढ़णु घुरिजे। जी बिल्कुलु। अच्छा अकबर साहब, असां वटि बाक़ी आख़िरी 5 मिंट बचा आहिनि। मां हिकिड़ी अनाउंसमेंट करे वठां, पोइ वरी तव्हां खां क्लोज़िंग रिमार्क्स वठूं था सर। अच्छा दोस्तो, इहा असांजी जेका आहे सो हिन साल जी 2023 जी आख़िरी स्ट्रीम आहे। ईंदड़ साल असां 2024 जी जेका पहिरीं स्ट्रीम कंदासीं उहा आहे साईं ज़फ़र जुणेजो साहब जे नाविल उजामियो ॿरां ते। ऐं उहा असांजी हमेशह जीअं छंछर ते शाम जो 7 वॻे ई थींदी, माना नेक्स्ट छंछर जेको ईंदो उन ते शाम जो 7 वॻे थींदी। ऐं जेको आहे सो महिरबानी करे हीउ जेको असांजो चैनल आहे यूट्यूब चैनल, इनखे सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, ऐं बेल आइकन खे दॿाईंदा हलो जीअं तव्हांखे नोटिफिकेशन ईंदो रहे असांजो। ऐं हिन स्ट्रीम खे वधि खां वधि शेयर कयो त तव्हांजी महिरबानी थींदी, जीअं वधि खां वधि ॿुधंदड़ हिन मां फ़ाइदो वठी सघनि। अकबर साहब प्लीज़ तव्हां क्लोज़िंग रिमार्क्स ॾिजो सर। महिरबानी। सुठो सेशन थियो अॼु, ऐं अॼु असां वटि सुठा ऐं नवां असांजा ॿुधंदड़ बि शामिलु थिया, ऐं उहे अञा ताईं असां सां गॾु आहिनि। मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे। ऐं नाविल ते सुठी डिस्कशन थी, 1.5 कलाक गुज़री वियो ख़बर ई कोन पई। ऐं वरी इनशा अल्लाह ताला अॻिते वरी ईंदड़ ॿिए नाविल ते ॻाल्हाईंदासीं। महिरबानी। थैंक यू अकबर साहब। अच्छा अख्तर, तव्हांजा हिन नॉविल जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क्स। अख्तर, तव्हां स्ट्रीम में आहियो या? मुझे ख्याल में अख्तर जी हाँ बिल्कुल स्क्रीन में आया। जी मां सम्झां थो त हाणे टाइम हूअं ई ख़तमु थी वियो आहे, त हाणे ख़ुदा हाफ़िज़ कजे। नाविल जेको मैडम जो लिखियलु आहे उन में घणा इत्तेफ़ाक़ ॾेखारिया। मुझे ख्याल में अख्तर जेको आहे सो हुन सां को टेक्निकल इशू थी वियो आहे।
जी दोस्तों, ये जेको आहे सो इहा अॼु असांजी लाइव स्ट्रीम हुई। असां अॼु नॉवेल अराधनी ते ॻाल्हायो। इन में असां सां गॾु सिंधी ॿोली जा मशहूरु नक़ाद साईं अकबर लिगारी साहब गॾु हुआ ऐं हिन नॉवेल जी लेखिका मैडम ज़ुबैदा बहरवाणी गॾु हुयूं असां सां, ऐं सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत नॉवेल निगार ऐं नक़ाद अख्तर हफ़ीज़ बि गॾु हुआ असां सां। सर अकबर साहब, मैडम ज़ुबैदा अख्तर, अवां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं सभिनी दोस्तनि खे न्यू ईयर जूं एडवांस में मुबारकूं। दोस्तो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जीए सिंध, जीए सिंधी ॿोली। थैंक यू। Thank you.